अला उए आण जिन डिठे ॾींहं थियां अला उए आण जिन डिठे ॾींहं थियां करियूं रूह रिहाण वेही साथियनि विच में नजर सा नजर मिलाए दिल रुबा ओ दिल रुबा क्या बात हे ला 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 नजर मिलाए दिल रुबा ओ दिल रुबा ओ नजर सा नजर मिलाए दिल रुबा ओ दिल रुबा सूहों में तू सुभान अल्लाह मरहबा मरहबा नजर सा नजर मिलाए दिल रुबा नजर मिलाए दिल रुबा ओ दिल रुबा क्या बात कमाल घणिया नर चवन यार इश्क हुन खिया थियो घणिया नर चवन यार इश्क हुन खिया थियो घणिया नर चवन यार इश्क हुन खिया थियो ला 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 हुई दिल कैद खानू आशियां थींदो वने सूह में तू सुभान अल्लाह मरहबा मरहबा मुझी सोचन में तू आ मुझो हर एक ख्वाब तू सरे गरे गरे गरे
सा सा रे सा सा रे सा सा रे 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 गा मा पा गा मा गा रे 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 सा 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 सरे ग सरे ग सरे ग रे ग रे ग सरे ग रे ग ग म प द प द नि द नि द नि द नि द नि द नि द प प प म ग म ग रे 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 सा रे रे सा रे सा रे सा रे सा मुझी सोचन में तू आ मुई जो हर हिक ख्वाब तू मुझी उल्फत सवाली जय जो आही जवाब तू ला 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 मुझा जावे त जज्बा का लगन मुझी सदा सुहा में तू सुभान अल्लाह मरहबा मरहबा नजर सा नजर मिलाए दिल रुबा ओ दिल रुबा हे ला 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 वाह ज़बरदस्त तमाम खूबसूरत गानों असां ॿुधो से पंहिंजे प्रोग्राम जी शुरुआत हमेशह असां खूबसूरत कलाम सां कंदा आहियूं उमेद थी कयां तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ुशि ऐं आबाद हूंदो ऐं तमामु खूबसूरत ज़िंदगी गुज़ारींदा हूंदो जीअं त तव्हां असांजा गेस्ट ॾिसी छॾिया आहिनि तव्हां मक़बूल अरफ़ानी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि खे वेलकम कयूं था ऐं असां सां गॾु आहिनि शोभी भाई जेके तमामु सुठो म्यूज़िक वॼाईंदा आहिनि हिननि जे बग़ैर हे प्रोग्राम बिल्कुलु अधूरो आहे हितां अजय आहिनि जेके ढोलक ते आहिनि तमामु ख़ूबसूरत बहुत अच्छा अपने आप ढोलक बजाया त नाज़रीन मक़बूल अरफ़ानी असां सां गॾु आहिनि ऐं हिननि जी पर्सनल लाइफ जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं हिननि जो KTN सां तमामु घणो वक़्तु गुज़रियो आहे सभिनी खां पहिरियां मूंखे इहो ॿुधाइजो त केतिरो वक़्तु थी वियो आहे तव्हांखे KTN सां कमु कंदे सभ खां पहिरियों आउं तव्हांखे सलाम पेश कंदुसि तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे घुरायो तव्हां इनवाइट कयो KTN असांजो घरु आहे असीं सभु जेके पाण सभु हिकिड़ा परिवार आहियूं असांजो KTN असांजी स्टार्ट 2003-04 खां वठी ठही आहे मुंहिंजो हीउ तव्हांखे जेको मूं सॉन्ग प्ले कयो हींअर परफॉर्म कयो इहो मुंहिंजो पहिरियों गानो हुयो माशाअल्लाह मुंहिंजो जेको पहिरियों गानो जेको मुंहिंजो कामयाबी जो बाहिस बणियो सभिनी खां पहिरियों तव्हांजो KTN त असांखे तक़रीबन 18 साल थी चुका आहिनि मुंहिंजे 19 हले पियो ऐं अॻिले साल इनशाला असां थी सघे थो 19 साल मल्हाईंदासीं जीअं अॻे साल हर साल मल्हाईंदा आहियूं बिल्कुलु हीउ सफ़र जारी आहे असांजो यकीनन सफ़र त हलंदो ई रहंदो आहे मंज़िल जेका आहे उहा इंसान खे जेको आहे मिली ई रहंदी आहे ऐं माशाअल्लाह तव्हां खोड़ सारियूं मंज़िलूं माणियूं आहिनि बिल्कुलु तव्हांजी पर्सनैलिटी एतिरी डिफरेंट आहे हिकिड़ी सीरियस करेक्टर लॻंदो आहे तव्हांजी पर्सनैलिटी खे ॾिसी ऐं तव्हांजो ॻाइण जो अंदाज़ तमामु ज़बरदस्त आहे जीअं कोई यंगस्टर्स जीअं 16-17 सालनि जा ॿार नया हुजनि उहे हिन तरह जो वधीक म्यूज़िक पसंदि कंदा आहिनि ऐं सीरियसली मूंखे तव्हांजो इहो स्टाइल तमामु वणंदो आहे कंहिंखां इंस्पिरेशन हासिलु कई इहो अंदाज़ कीअं आयो तव्हां ॻाल्हि इहा आहे त अवल त सुरनि जी रागनि जी हिकिड़ी तालीम आहे सो असांजे घर में आहे ठीकु आहे असांजो मक़सदु त जेको जॾहिं अञा पाकिस्तान हिंदुस्तान जो सिस्टम जेको अॻु में हुयो असांजो अॻु में मतिलबु उते असांजो अधु ख़ानदान असांजो अञा उते आहे त हाणे इहा सुरनि जी शइ असांखे शुरू खां वठी असां में अचे पई मुंहिंजो चाचो बि वॾो आर्टिस्ट हुयो 2 चाचा आर्टिस्ट हुया ऐं मुंहिंजो नानो बि आर्टिस्ट हुयो मुंहिंजो ब्रादर आहे नज़ीर अरफ़ानी मुंहिंजो उस्ताद आहे सभु सिंगर आहियूं रही ॻाल्हि मुतासिर थी इहो जो माण्हू आर्टिस्ट थिए त ऑलराउंडर हुअणु घुरिजे बाक़ी इहा कुदरती मालिक जी हिकिड़ी वॾी महिरबानी आहे अलाह असांजी स्पेशल मूं ते हिकिड़ी करण नवाज़ी आहे जो मुंहिंजो शौक़ु हुयो त प्लेबैक सिंगर थियमि त प्लेबैक सिंगिंग जी उहा हिकिड़ी करण नवाज़ी अलाह साईं मूं ते कई तंहिं करे बसि उहा प्लेबैक सिंगिंग कंदा आहियूं मुतासिर थियासीं इंडियन आर्टिस्टनि सभु उन्हनि खे घणो ॿुधोसीं उन्हनि सां गॾु कुल मलाए करे हलणो आहे उदित नारायण जी खे टच करे मूं जेको सो ऐं उनखे ॾाढो शौक़ु सां ॿुधंदो आहियां ऐं असांजा लीजेंड आर्टिस्ट आहिनि ख़लीदर साहिबु उन्हनि खे टच करे ॻायो आहे खोड़ सारी तव्हां सां कचहरी बि थींदी खोड़ सारा सवाल बि थींदा हींअर असांजो हिकिड़ो सेगमेंट आहे अंताक्षरी जो जेको असां कोई बि सॉन्ग शोभी भाई हलाईंदा या मां ॻाईंदसि पोइ तव्हांखे आख़िरी जेको लफ़्ज़ हूंदो उन ते तव्हांखे कोई गानो कैच करिणो आहे तव्हांखे ख़बर आहे पोइ असां वेठा आहियूं तव्हांजो साथ ॾियण लाइ त शोभी भाई पहले प्लीज़ आप बजाएं
सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं भी का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं भी का नाम। वाह, क्या बात। मीम मुखादार मुझो वाह वाह सनम कयो वा ज़माने मुसादा दो जुलम कयो वा ज़माने मुसादा दो जुलम कयो वा मुखादार मुझो सनम कयो वा ज़माने मुसादा दो जुलम कयो वा ज़माने मुसादा दो जुलम कयो वा। अलिफ आ आपके प्यार में हम संवरने लगे, देख के आपको हम बिखरने लगे। आपके आई डोंट नो आगे बहुत अच्छे। लगे अलिफ अलिफ ये सॉरी आ छद तकरार आ कर तू प्यार न वञ तू छॾे मुंहिंजो पाड़ो छॾे न वञ तू छॾे मुंहिंजो पाड़ो लॾे हाणे कर तू मूंसां इक़रार कर मूंसां प्यार आ छॾ तकरार। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा क्या हो बात गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। ये हो गई, फिर ये आ गया। ये गया। यको सोचे वठो खोड़ सारा गाना आहिनि। लेकिन हम काउंटिंग शुरू कर देंगे फिर। जी 10 9 8 7 मैं साथ दे सकता हूँ उनको? जी जी प्लीज। ये वाह, वाह। दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये फिर हम ये से गाना है। ये पल हमें याद आएंगे, क्या बात वो है। कल याद आएंगे। ये पल हमें याद आएंगे, वो कल याद आएंगे। फिर ये आप मेरा साथ से ना हो सकता है मुझे याद भी नहीं हो। अरे ये जो मोहब्बत है ये उनका है काम। आगे चले। महबूब का जो बस लेते हुए नाम मर जाए मिट जाए हो जाए बदनाम। रहने दो छोड़ो भी जाने दो यार हम ना करेंगे प्यार। रे रे। अच्छा मैं इनके साथ हूँ आप आप आज म्यूचुअल हैं। बीच का बचोली हूँ मैं। जी रे से रे से हालांकि कितने करने होंगे भाई। रे 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 लगा दी। नाज़रीन ताई कुछ ॿुधायो रे छा कहिड़ो गानो आहे। एंडी शर्मा ताई कुछ ॿुधायो कुछ तो हेल्प कयो। रिम मैं जिम आपकी- गिर सा वाह 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 वाह। सुलग सुलग जाए मन ये आज इस मौसम में लगी है ये अगन रिम जिम गिर सा सुलग सुलग जाए मन वाह वाह। मन मन नून। नून। हम्म।
नून से मुझे पुराना एक गाना याद आ रहा वाह, है वाह। प्रीवियस प्रोग्रामों का। जी सुनाइए। नहीं नहीं, आप सुनाएंगे ना। आप सुनाए ना। जी। नजर के सामने जिगर के पास, क्या बात नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम, वो हो तुम नजर के सामने जिगर के पास। सीन सीन। सीन अ, सीन। सिंध खे सलाम असी सिंध जा गुलाम, सिंध खे सलाम असी सिंध जा गुलाम, अजरक टोपी असांजो आहे शान। हो मुझ सिंधड़ी मुझ जिंदड़ी, मुझ सिंधड़ी मुझ जिंदड़ी, मुझ सिंधड़ी मुझ जिंदड़ी, मुझ जिंदड़ी। हा सिंध खे सलाम। वाह 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 वाह, ज़बरदस्त। तव्हां खटी वियो। हाँ जी। ताड़ियूं थी वञनि मक़बूल अरफ़ानी साहब लाइ। जी नाज़रीन, मक़बूल अरफ़ानी साहब खटी विया आहिनि। तव्हांखे मुबारक हुजे, खोड़ सारियूं। तव्हां असांजो वॾी हे महिरबानी, सेगमेंट वॾी खटी वियो। महिरबानी। पहिरियों Thank you सेगमेंट so हुयो much. अंताक्षरी जो। ऐं नाज़रीन, राइट नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। तव्हां ॾिसंदा रहो म्यूज़िकल नाइट विद कशिश। वेलकम बैक नाज़रीन। यकीनन तव्हां सभु इंजॉय करे रहिया हूंदो जीअं असांजी टीम ऐं असां पाण हिते इंजॉय करे रहिया आहियूं। मक़बूल अरफ़ानी साहब असां सां मौजूदु आहिनि, अजय असां सां मौजूदु आहिनि ढोलक ते, ऐं शोभी भाई असां सां मौजूदु आहिनि कीबोर्ड ते। अच्छा, मक़बूल अरफ़ानी साहब, म्यूज़िक जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांजा चाचा बि आहिनि, तव्हांजे पंहिंजे घर में बि, तव्हांजी पंहिंजे घर में हिकिड़ी इंस्पिरेशन आहे जंहिंखां बि ॾिसो तव्हां, त तव्हांजो इत्तेफ़ाक़ म्यूज़िक जी तरफ़ कॾहिं थियो, कहिड़ी एज में थियो, तव्हां केतिरी एज खां रियाज़ कयो पिया? ऐं जॾहिं स्कूल जो टाइम हुयो, स्कूल जॾहिं पढ़ंदा हुआसीं तॾहिं मतिलबु त 12-13 साल जो हुयुसि। अच्छा। स्कूल में नगमा वग़ैरह पेश कंदा हुआसीं। उनखां पोइ ज़ाहिर थोरो जॾहिं होश संभालियो, 18 सालनि जी उमिरि में जॾहिं पेर पातो त पोइ वरी भाउ जी सोबत में अची वियासीं। भाउ पाण सां गॾु खयो मूंखे, सही, आवाज़ मुंहिंजी कुदरतनि गॉड गिफ्ट मिलियो। माशाल्लाह। पोइ उनजी सोबत में उस्तादी उन वटि सिखियासीं, सही त पोइ आहिस्ते आहिस्ते ईअं बसि पोइ सही। जीअं तव्हां स्कूल जी ॻाल्हि कई, स्कूल में कॉम्पिटिशन वग़ैरह थींदा हुया स्कूल सिंगिंग में जेके बि कॉम्पिटिशन थींदा हुआ उनमें अल्हम्दुलिल्लाह जेको सो विनर थींदो हुयुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे पर्सनली कहिड़े तरह जो म्यूज़िक पसंदि आहे? कहिड़े तरह जा गाना तव्हां वधीक ॿुधंदा आहियो? तव्हांजो तमामु बहितरीनु सुवालु आहे इहो। त आर्टिस्ट खे हर रंग ॻाइणु घुरिजे, ठीकु आहे। उहो क्लासिकल खे न छॾे, उनखे पाण सां गॾु खणे। वाह वाह। रॉक स्टार अॼुकल्ह जो आवाम ॿुधे थी, अॼुकल्ह जो दौरु आहे जेको वर्ल्ड में थिए पियो, असांखे हुन सां कुलो कुलो में मिलाए हलिणो आहे। बिल्कुलु। असांखे उहो बि करिणो आहे, यकीनन। असांखे प्लेबैक सिंगिंग बि करणी आहे, असांखे मेलोडीज़ ॻाइणी आहे। सभु रंग रखणा आहिनि असांखे। बिल्कुलु। जेकॾहिं असां हिकिड़ी थीम रखंदासीं त असां पोइ के अहिड़ा मंच ईंदा आहिनि, के अहिड़ा जेके थींदा आहिनि, शोज़ थींदा आहिनि, जेके इवेंट्स थींदा आहिनि जंहिंमें असांखे ख़ुदा न ख़ास्ता को माण्हू फरमाइश थो करे, को पंहिंजी पसंदि को अहिड़ो सॉन्ग ॿुधाए जेको असांजी थीम खां आउट हुजे, ॿाहिरि हुजे, न करे सघूं। पोइ उन लाइ उन आर्टिस्ट जे लाइ उहा हिकिड़ी शर्मनाक ॻाल्हि आहे। बिल्कुलु। त आर्टिस्ट हुअण करे उनखे हर स्टाइल ॻाइणो पवंदो। ज़रूरी आहे त हर ज़रूरी स्टाइल आहे। ॿुधणो बि आहे, ॻाइणो बि आहे। सही। तव्हांखे मोस्टली कहिड़े स्टाइल जी वधीक फरमाइश ईंदी आहे? त तव्हांजो जेको पंहिंजो स्टाइल आहे, यकीनन उन जी वधीक तव्हांखे फरमाइश ईंदी हूंदी। न, मूंखे तक़रीबन जॾहिं मुंहिंजा प्राइवेट शोज़ थींदा आहिनि त उन में के मुख़्तलिफ़ ज़हनियत जा माण्हू वेठल हूंदा आहिनि। त के पुराणे ख़्यालात जा माण्हू हूंदा आहिनि, क्लासिक ॿुधणु चाहींदा आहिनि त उन्हनि जी क्लासिक मां फरमाइश पूरी कंदो आहियां। के अहिड़ा ईंदा आहिनि जेके हला गुला म्यूज़िक पसंदि कंदा आहिनि, वठी करे उहो डांस जो माहौल हुजे, बसि माण्हू उन्हनि खे उहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी त अॻिलो आर्टिस्ट सिंगर ॻाए छा पियो, उनखे बसि मस्तु थियणो आहे। त उहो बि माण्हू खे फरमाइश पूरी करणी पवंदी आहे, असां उहे बि कंदा आहियूं। के अहिड़ा वरी जेके आहिनि जेके अदब सां वाबस्ता आहिनि, जेके तव्हां गज़ल ॿुधायो,
सही। पोइ गज़ल असां ॿुधाईंदा आहियूं, सही, सभिनि खे राज़ी कंदा आहियूं। वाह वाह, ज़रूरी है सबिन के राज़ी रखना। शोभी भाई, जैसे हमने म्यूज़िक की बात की कि वो किस किस तरह के सॉन्ग सुनते हैं, एज अ म्यूजिशियन आप किस तरह इन चीज़ों को देखते हैं? बिल्कुल, मुझे तो पहली बात तो ये है कि मैं मकबूल भाई की सबसे पहले मेरे लिए बड़ी हाँ भाई हो मेरे यार, रिस्पेक्टेबल आदमी है, क्योंकि इनका जो घराना है उस्ताद घराना है माशाल्लाह। और मकबूल भाई के साथ परफॉर्मेंस करने का मतलब होता है बिल्कुल टेंशन फ्री, वाह क्योंकि वाह, ये सुर भी बताते हैं, ताल भी बता देते हैं, और राग भी बता देते हैं कि भाई ये राग है। क्या बात है जी। अच्छा, अगर मेरी पसंद की बात है तो मुझे सेमी क्लासिकल म्यूज़िक बहुत ज़्यादा पसंद है, सही। क्योंकि उसमें गुंजाइश होती है। अगर हम क्लासिकल करते हैं तो हमें एक नगमा उसका गाना पड़ता है, ज़ाहिर है हमें रिदम के कायदे में रहना पड़ता है। सेमी क्लासिकल में जो हमारा थोड़ा सा दिल करता है कि हम कोई खूबसूरत सुर कह दें या बजा दें, तो हमें इजाज़त होती है इसमें। तो मुझे सेमी क्लासिकल म्यूज़िक बड़ा ज़बरदस्त, बहुत अच्छे। तमाम सुठी ॻाल्हि आहे। नाज़रीन, कचहरी जो सिलसिलो त जारी रहंदो, पर हाणे मुंहिंजे ख़्याल सां सेगमेंट जी तरफ़ हलूं था। पहिरें सेगमेंट में मकबूल इरफानी साहब जीती विया हुआ कुछ असांजी हेल्प जे तहत। हाणे ॿियो सेगमेंट आहे पर्ची सेगमेंट, जंहिंमें पर्ची में इन में 5 पर्चियूं आहिनि ऐं हिन मां तव्हांखे जेके जंहिं बि सिंगर जो नालो हूंदो या कंहिं बि पर्सनैलिटी जो हूंदा, त असां वटि मोस्टली सिंगर्स जा ई नाला आहिनि। तव्हांखे कोई कलाम उन्हनि जो असांखे ॿुधाइणो आहे, थोरो झुंगारे ॿुधाइजो। त प्लीज़ तव्हां पहिरीं पर्ची खणो, हिन में हथु पुॼी सघे थो या असां उथी तव्हांजी मदद कयूं? जी, पाण वटि ई रखो तव्हां पर बॉक्स खे। सभु 5 पर्चियूं खणियूं? जी जी, बसि ठीकु आहे निकी। ही जेको आर्टिस्ट आहे मुंहिंजो तमामु बहितरीनु फेवरेट आर्टिस्ट आहे, वाह वाह, ऐं असां उहे आर्टिस्ट आहियूं जेके शुरूआति जे सथ सां गॾु आयासीं। आसिफ़ सियाल तमामु वाह। बहितरीनु मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो तमामु हिकु चवंदा आहिनि सिंधी में लंगूटियो आहे यार आहे, वाह वाह। त असीं तमामु घाटा यार आहियूं मां पाण पाण बि उन्हनि जी फैन आहियां। ऐं उनजो ॿ लाइनूं तव्हांखे गुनगुनाए ॿुधाईंदुसि। प्लीज़। ये बर्बारी करना, पूरा करना, 5वां सफ़ेद से। हीर गुल दी वये माँ कपवा दी वये याद तुझी अचे निंड फिट दी वये हीर गुल दी वये माँ कपवा दी वये याद तुझी अचे निंड फिट दी वये छा कया है छा कया हीर गुल दी वये। तमाम खूबसूरत। बी पर्ची कढो। अच्छा, ये अपने पास ही रखना पड़ेगा मुझे पाण लगता वटि है। रखो। इसको फिर रखूंगा किधर, मसला ये सब पर्चियूं ही कढी छॾो बस। यार क्या बात, तुम लोगों ने मेरे ख्याल में कोई जान पहचान रख के अपने नाम सारे दिए हुए। ही जो नालो आहे ये असांजी उहा आर्टिस्ट आहे जेके असांजे हिन केटीएन जी पूरी सथ जी हिकिड़ी दादरी भेण आहे असांजी। चाहे शोभी भाई हुजे, चाहे आसिफ़ सियाल हुजे, चाहे नजफ़ हुजे, चाहे तुफ़िल संजराणी हुजे, चाहे शेरियार हुजे, शनीर अली तमामु हिकिड़ो सुठो नालो आहे। बिल्कुलु असांजी तमामु हिकिड़ी सुठी भेण आहे। मूंखे चवंदी आहे मक़बूल जॾहिं मां फॉरेन कंट्री वेंदी आहियां त जेको पंहिंजे ब्रदरनि जो जेकी सामान शइ आणींदी आहियां मां बि तुंहिंजे लाइ उहो खणी ईंदी आहियां। मूंखे वाह, पंहिंजो वाह। हिकिड़ो सॻे भाउर वांगुरु सम्झंदी ऐं आहे। असां तव्हां ते सर्च करे इहे सिंगर्स जा नाला लिखिया आहिनि। शनीला उहा आर्टिस्ट आहे जंहिंजो शनीला तक़रीबन ड्यूट सॉन्ग जेको आहे असां ॿिन्हिनि गॾिजी ॻायो आहे, तक़रीबन शुरू खां वठी असां गॾिजी ॻायो हुआसीं। ऐं असांजो ॿिन्हिनि जो ॻायल गीत तव्हांखे ड्यूट तव्हांखे ॿुधायूं था, वाह वाह। तव्हां ॿुधायो था यही रखना है इसमें। चोरी चोरी नैण मूसा मिलाए वही चोरी चोरी नैण मूसा मिलाए वही चोरी चोरी निंड मुंहिंजी फिटाए वही चोरी चोरी
मिलाए वही चोरी चोरी निंड मुंहिंजी फिटाए वही चोरी चोरी नैण मूंसां मिलाए वही। ज़बरदस्त। तव्हां इहो हिते रखी सघो था। बिल्कुलु। हाणे टी पर्ची आहे, ॾिसूं था नाज़रीन इन पर्ची में कंहिंजो नालो आहे। छोरो ये आप लोग ही मोहब्बत है, अवां जो प्यार है, जो अवां मूंखे नाला जेको सिलेक्ट करे ना, ऐं तव्हांजी मुस्कुराहट ई ॿुधाए ये थी सब असांजा जिगर आहिनि। बिल्कुलु। नजफ़ अली उहो नालो आहे जेको केटिन जो स्टार्ट आहे असां खां कुझु अरसो पहिरियां आयो, असां खां सीनियर आहे, पर असां उन्हनि खां घणो कुझु असां गॾु कमु कयोसीं, तक़रीबन घणो हिक ॿिए खां कुझु सिखियोसीं। तमामु बहितरीनु दोस्त आहे असांजो। मुंहिंजी सुभाणे ख़ुदि हुन सां मुलाक़ात जो टाइम रखियलु आहे। वाह वाह। सो इंशाल्लाह नजफ़ तव्हांखे गानो ॿुधायां थो, मुंहिंजी तमामु बहितरीनु नजफ़ जो सुठो गीत आहे। नजफ़ जो पहिरियों सॉन्ग तव्हांखे ॿुधायां थो, जी यही रखना स्कोर। जल बुन जल जे पल बन पल जे जल बुन जल जे पल बन पल जे जो नाम शिकारी है बेकदरे जी यारी ओ बेकदरे जी यारी तोबा तोबा जारी है बेकदरे जी यारी ओ बेकदरे जी यारी। वाह 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 वाह, ज़बरदस्त। पुराणी यादूं ताज़ा थियनि पियूं ऐं इहे सॉन्ग्स त गोल्डन सॉन्ग्स आहिनि, जेतिरो ॿुधूं ओतिरो दिलि कंदो आहे त वरी वरी ॿुधूं। पंजी पर्ची आहे मुंहिंजे ख़्याल सां। हे उहे सॉन्ग आहिनि जेके केटिन जा स्टार्ट हुया। इहो वक़्तु हुयो जेके माण्हुनि जो तमामु घणो चाह हुयो असां ते, उहे बहितरीनु जेके हिट सॉन्ग हुया। पहिरियों सिंधी चैनल, बिल्कुलु सैटेलाइट पहिरियों सिंधी चैनल हो। हाणे हीउ जेको नालो आहे इहो तमामु वॾो नालो आहे असांजे सिंध जो मोहम्मद रफ़ी चइजे। उस्ताद मोहम्मद यूसुफ उहो नालो आहे जंहिंजो मतिलबु त असां पाण ख़ुदि ई उनखां जेको उनखे टच करे ॻाईंदा आहियूं, उनजो क्लासिक कंदा असां गॾिजी ॻाईंदो आहियूं। उस्ताद मोहम्मद यूसुफ जो हिकिड़ो गीत आहे तव्हांखे ॿुधायां थो, बहिरी करना चौथे कालत में। उस्ताद आहिनि त पोइ गानो बि सोचणो पवंदो आहे। गानो सुठो ॻाइजे न, उस्ताद जो गानो ॻाइजे त सुठो गानो ॻाइजे। बिल्कुलु। बहिरी करना हो है कलवाड़ा ओ पांदियाणी सांदियाणी सांदियाणी आया उमर अदाबो जिन जी अथ मुखीर मारूरन से मलीरन उमर अदाबो जिन जी अथ मुखीर मारूरन से मलीर ओ पांदियाणी सांदियाणी के दियाणी आया हो सांदियाणी के दियाणी आया उमर अदाबो जिन जी अथ मुखीर मारूरन से मलीरन उमर अदाबो जिन जी अथ मुखीर मारूरन से मलीर। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। पर्चियूं खुटी वियूं या हिकु ॿ नंबर रहिजी वई हुजे, चेक कयो। ही नालो उहो नालो आहे जेको असांजी सिंध जी माउ, सिंध जी माउ मैडम आबदा परवीन साहिबा, वॾो नालो आहे। उनजो गानो तव्हांखे ॿुधायां थो, बहिरी रखना ये रखना। जब तक बिकाना था तो कोई पूछता न था, तूने मुझे खरीद के अनमोल कर दिया।
अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना, अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना। ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना। अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना। वाह 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 वाह, ज़बरदस्त। ही राउंड भी तव्हां खटी विया आहियो, तव्हांखे मुबारक हुजे। महिरबानी। तमामु ख़ूबसूरत तरीके से तव्हां जेके भी सॉन्ग्स ॿुधाया। कैसा लगा शोभी भाई आपको? भाई आपने यकीन मानिए कि लेजेंडरी आर्टिस्टों के सॉन्ग भी उनका हक अदा किया है आपने। बस ये भाई बहुत और हमें बड़ा मज़ा आ रहा है क्योंकि हम आपको जिस तरह सुन रहे हैं ना, बहुत जुस्तजू और दिलचस्पी से सुन रहे हैं। ये आपकी मोहब्बत है। यकीनन गाइण जो अंदाज़ ही अहिड़ो हुजे न त माण्हू पाण अट्रैक्ट थिए ॿुधण जे लाइ। ऐं जीअं ज़बाननि जी ॻाल्हि कयूं, लैंग्वेजिस जी ॻाल्हि कयूं, घणी लैंग्वेजिस में तव्हां ॻाए वेंदा आहियो? बलूची गाई आहे, उर्दू त तव्हां ख़बर आहे कि पंहिंजी क़ौमी ज़बान आहे, सिंधी ॻायो आहे। सिंधी। ऐं सभिनि खां वधीक कंफर्टेबल कहिड़े में महसूसु कंदा आहियो? ज़ाहिर सिंधी असांजी मादरी असांजी पंहिंजी ॿोली आहे, सिंधी ॿोली आहे, उनखे घणो ॻायो आहे। ऐं किथे किथे ईअं थींदो आहे जो उर्दू ॻाइणो थो पए त उर्दू कंदा ॻाई आहे, किथे किथे बलोची बि। पसनी में हिकिड़ो शो थियो, उते मूंखे मजबूरी 2 गाननि जी हिकिड़ी इंटरव्यू त बलोची बि ॻायो। तव्हांजी मदर टंग बलोची आहे? सिंधी आहे। सिंधी आहे। ज़बरदस्त। अच्छा, म्यूज़िक हूअं त इहो सवाल हिकिड़ो मामूली सवाल आहे, पर जेकॾहिं हिन सवाल जी गहराई में असां वञूं त इलाही वॾो सवाल आहे। तव्हांजी नज़र में म्यूज़िक छा आहे? कीअं था ॾिसो म्यूज़िक? म्यूज़िक हिकु रूह जी ग़िज़ा आहे, हिकिड़ो सुकून आहे। मां सम्झां थो जेकॾहिं असां के माण्हू को बीमार आहे न, जेकॾहिं उनखे म्यूज़िक जी हिकिड़ी बहार जे ॿुधाइजे, हिकु सुठो सॉन्ग ॻाइजे त उहो माण्हू अधु जो अधु चङो भलो थी वेंदो। सुभाणे अल्लाह, सुभाणे। राग सुर जेको आलापन जो हिकिड़ो मज़ो ई ॿियो आहे, पंहिंजो मज़ो आहे। ऐं सुर सां असां सुरनि सवा अधूरा आहियूं। ठीकु आहे। बाक़ी हर माण्हू जी, हर इंसान जी पंहिंजी चॉइस आहे। काफ़ी ॾाढियूं अहिड़ियूं जेके माण्हू नथो प्रोग्राम में बयानु करे सघे, के जेके मज़हब सां बि वाबस्ता शुरू हूंदियूं आहिनि, पर आउं सम्झां थो जेके जंहिं चीज़ खां, जंहिं म्यूज़िक खां जंहिं इंसान खे जो रूह ख़ुशि थिए थो त उनखे पोइ मुंहिंजे ख़्याल में यकीनन ख़ुदा क़बूल करण वारो। यकीनन। जीअं तव्हां ॻाल्हि कई न त रूह जी ग़िज़ा आहे ऐं कोई बीमार हुजे, त ईअं मैडम आबदा परवीन जी हिकिड़ी ॻाल्हि में ॿुधाई हुई। मुंहिंजा नाना ताजिल बेवस आबदा परवीन, उन्हनि सां इलाही सुठा टर्म्स हुया। त बचपन में इलाही ईंदियूं हुयूं असांजे घर, मुंहिंजे बचपन में, पंहिंजे न। त उन्हनि ॿुधायो हुयो त जॾहिं आबदा परवीन, मैडम आबदा परवीन जे हस्बैंड जी जॾहिं तबियत ख़राबु हुई, उहे एडमिट हुया हॉस्पिटल में, त उहे चवंदा मूंखे डॉक्टर्स न खपनि, बसि आबदा खे आणियो, उहो मूंखे कलाम ॿुधाए, मां ठीकु थी वेंदमि। नाज़रीन, कचहरी जो सिलसिलो त जारी रहंदो। राइट नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग म्यूजिकल नाइट विद कशिश। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। उम्मीद थी कयां त तव्हां सभिनी खे असांजा सेगमेंट्स बि पसंदि ईंदा हूंदा ऐं मक़बूल अरफानी साहब असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि जा कलाम बि असां ॿुधूं पिया। त जीअं मक़बूल अरफानी साहब, रियाज़ जी ॻाल्हि कजे, अमूमन मां हर सिंगर खां, हर आर्टिस्ट खां इहो सवाल ज़रूरु कंदी आहियां, छो जो ऑब्वियसली मां बीइंग अ सिंगर मां पाण ॼाणणु चाहींदी आहियां त रियाज़ केतिरो ज़रूरी आहे। ऑब्वियसली ख़ूबसूरती खे निखारण लाइ रियाज़ ज़रूरी हूंदो आहे, उनखे घणो इनहेंस करण लाइ हूंदो आहे, पर तव्हां पर्सनली केतिरो रियाज़ कंदा आहियो, केतिरो टाइम ॾींदा आहियो, ऐं तव्हां ॿुधायो त तव्हां जॉब बि कयो था? तमामु बहितरीनु सुवालु आहे तव्हांजो। रियाज़ जी जहाँ तक ॻाल्हि आहे, रियाज़ सिवा माण्हू अधूरो आहे। रियाज़ कंदो त असांजो ख़र्च थींदो आवाज़ में, असांजो आवाज़ जी हिकिड़ी पकाई थींदी, आवाज़ असांजो मज़बूत थींदो। जेकॾहिं रियाज़ न हूंदो न त उहो स्टेज ते सही माने में न परफॉर्म करे सघंदो, ऐं उनजे लाइ काफ़ी मुश्किलातूं थींदियूं, तकलीफ़ थींदी, छो त आवाज़ हिकिड़ी गॉड गिफ्ट आहे। रियाज़ न कंदासीं छो की असांजी जागीर न आहे। असीं जेकॾहिं राग खे, सुर खे असां 2 ॾींहं छॾींदा त उहो असांखे 2 साल पोइ छॾे वेंदो। त तव्हां उन्हनि घराणे सां आहियो,
त तव्हां जेकॾहिं सिंगिंग में तव्हां पेर पातो आहे त तव्हांखे बि रियाज़ करिणो आहे। ठीकु आहे, हाणे रही ॻाल्हि मसरूफ़ात जे हवाले सां असां बि जॉब था कयूं, ज़ाहिर घर में मसाल फैमिलीज़ आहिनि त पोइ माण्हू टाइम घटि थो मिले, पर जेके स्टार्ट शुरूआत में जेको असांखे जेको वॾनि जेके असांखे आलाप जेको पंहिंजो रियाज़ करायो आहे, जेको असां महिनत कई आहे, त उहा सिस्टम असांजी पकी आहे, जंहिंजे करे असां वरी बि हिते जेको सो पंहिंजी रेस्पेक्ट बचाए वञे, पाण खे बचाए वञूं था। न त जेकॾहिं असां छॾींदासीं त असां जो तमामु मज़ो न थींदो पोइ। उहो इन जे करे असां करे था वञूं, छो त असांजी रियाज़ स्टार्ट वारी जेकी असांजी सिस्टम जेकी पकी आहे, जंहिंजे करे असां कयूं था। जेकॾहिं ॿियो नओं को आर्टिस्ट जेकॾहिं रियाज़ नथो करे, ईअं शौक़िया तौरु अचे थो, हुनजे लाइ काफ़ी प्रॉब्लम्स पैदा थी सघनि था। प्रॉब्लम्स थींदा आहिनि, यकीनन थींदा आहिनि, छो जो रियाज़ जेको आहे उहो ख़ूबसूरती आहे मौसीक़ी जी। जेकॾहिं तव्हां मूंखे जेके बि ॾिसनि था, असांखे जेके बि ॾिसनि था, जेके नया सिंगर्स आहिनि स्पेशली उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो एडवाइस बि आहे मक़बूल जी तरफ़ां त तव्हां रियाज़ कयो। अच्छा, डेली रियाज़ करणु घुरिजे या हफ़्ते में हिकु ॿ दफ़ो? जेकॾहिं कंहिं वटि टाइम आहे त डेली करे। असांखे जॾहिं सिखिया जो दौरु हुयो असांजो, त असीं सुबुह जो फजर टाणे असां कंदा हुआसीं। असांजे असांखे बाक़ाइदे ब्रदर उथारींदो की बाबा उथी रियाज़ कयो, त पोइ हारमोनियम ते पोइ रियाज़ जेको शुरू जा क़िस्म निकिरा तमामु। जेकॾहिं हिकिड़ी साई में आलाप करिणो पए थो, उनजी लो जी स्केल रखिणो आहे, त उनखे वरी हाई बि करिणो पए थो, त उन सां उहा आवाज़ु पकी थिए थी माण्हू। अच्छा, सुबुह जो जेको रियाज़ थींदो आहे उन में ऐं शाम जे रियाज़ में छा डिफरेंस आहे? डेफिनेटली सुबुह जो फजर जो टाइम आहे त उहा ख़ालिस चीज़ आहे। जीअं माण्हू चवंदो को माण्हू बीमार हूंदो यार तूं हीअ फलां जेकी टेबलेट तव्हां नेराणे खाओ, ठीकु आहे, त इन वारे सां सुबुह जेको आवाज़ु माण्हू निंड मां उथंदो आहे त उहो आवाज़ु ख़ालिस हूंदो आहे माण्हू जो। विच में निंड में 12 कलाक जो गैप हूंदो आहे, त उन में आवाज़ु गले मां जेके निकिरंदो आहे उहो ख़ालिस आवाज़ु हूंदो आहे। बाक़ी ॿी असांजो खाधे पीते शयूं खाऊं था, मानी खाऊं था, सड़मियूं शयूं खायूं था, त उन में पोइ छा त फ़र्क़ु अचे थो। बिल्कुलु आहे। शोभी भाई, आप भी करते हैं रियाज़? बिल्कुल, जैसे मकबूल भाई गले का रियाज़ करते हैं, मुझे मेरे हाथ का रियाज़ करना होता है। और उसमें जो मेरे जो उस्ताद मोहतरम है, उस्ताद मुनव्वर लेट, अब उनका इंतकाल हो गया, क्योंकि वो इंडिया के ए बैच में प्ले करते थे अकॉर्डियन। तो उन्होंने मुझे अपनी चीज़ें भी कुछ गिफ्ट की हैं, जैसे बट्टे हैं, वेट हैं, कि वो बांध के हम उसको, अगर मैंने 3 घंटे यहाँ 4 घंटे काम करना है तो मुझे 5 घंटे का रियाज़ ज़रूर करना है। यकीनन यकीनन, तो जब भी मैं वो 3 घंटे अच्छे परफॉर्म कर सकता हूँ। बिल्कुल बिल्कुल, मेहनत के साथ ही आप रियाज़त। हाँ, शोभी भाई घर वेठो हूंदो, पंहिंजे मुंहुं पाण बि गुनगुनाईंदो हूंदो या कीबोर्ड ते वठंदो, त उन कीबोर्ड सां स्केल सां गॾु उनजी आवाज़ बि हलंदी हूंदी। तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, जेकॾहिं सुबुह मूंखे टाइम नथो मिले त ॻुठूं कंहिं कम सां निकिरंदो आहियां, मूंखे 20 किलोमीटर सफ़र करिणो आहे, बाइक ते वेंदो आहियां, तो माण्हू ख़बर आहे छा पियो ॻायां, मूंखे एडमिट किया, पर सॼी ॻाईंदो आहियां। वाह वाह, मैं 5 चौथे स्केल पे गा रहा हूँ, किसी को पता नहीं मैं क्या कर रहा हूँ, मैं गाता जाता रहता हूँ जब तक मेरी मंजिल आ जाए। ज़बरदस्त, तो इको थी न हेलमेट में तव्हां गाईंदा, पोइ असांजो आवाज़ क्वालिटी बराबरि ख़बर आहे। हीअ ट्रेन में मिलियो 2 कलाक जो सफ़र आहे, ऐं ठलो बि वञा, पंहिंजे मुंहुं पाण बि वञा, छो भला पंहिंजी माना इहो बि हिकिड़ो रियाज़ आहे, इहो हलंदे फिरंदे रियाज़। बिल्कुलु ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। केटीएन ते हींअर असांजो सॉन्ग रिलीज़ थियो आहे, मुंहिंजो प्यार तूं आहे, कीअं लॻो तव्हांखे? अहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी वोकल अथई, पाण ठीकु आहे, तव्हांजो तमामु बहितरीनु सॉन्ग आहे पंहिंजो। इहो तव्हां ख़बर, इहो ओरिजिनल गीत कंहिंजो आहे? जी जी, उस्ताद मामूद यूसुफ मैडम आबदा परवीन ॻायो। असांजे लाइ हिकिड़ी फ़ख्र जो की ॻाल्हि आहे, तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ बि, त असां उन्हनि लीजेंड आर्टिस्टनि जो गीत असां ॻायो हुआसीं। ऐं मूं यकीन कयो जॾहिं वोकल कई उस्ताद यूसुफ हिकिड़ी लाइन हुई, हल त हल वेड़े पार जिते कर्ज कंहिंजो, इहा ॾाढी ॾुखी जॻह हुई हिकिड़ी। यकीनन, त हाणे इहो हिकिड़ो पाण खे हिकिड़ो मौक़ो मिलियो, इहा वॾी असांजे लाइ ॻाल्हि आहे। ऐं त हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे बि चवंदुसि त तव्हां रुॻो मूंखां पिया परफॉर्मेंस करायो, तव्हां माशाअल्लाह सुठा ॻायो था। जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु इहो ड्यूट सॉन्ग ॻायो आहे तव्हां हींअर मूंसां गॾु, ऐं चवंदुसि तव्हां असांखे हिकिड़ो गीत ॿुधायो। बिल्कुलु, मुंहिंजी स्पेशली तव्हांजी फरमाइश आहे, थींदी तव्हांजे अॻियां ॻायां, पर तव्हां सीनियर आहियो, हींअर खां ई मुंहिंजा हथ ॾकनि था, त मां कोशिशि कंदमि, हिकिड़ो मां ज़रूरु ॿुधाईंदमि। तव्हां चयो आहे त मेरी जान दुहाई है लंबी जुदाई 4 दिनों दा प्यार रब्बा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई।
बेहतरीन मां तमाम सुठो गायो अपनी तारीफ़ खुद ही थैंक यू तमामु बहितरीनु ॻायो, तव्हां Thank सुठो you. परफॉर्म कयो। थैंक यू सो मच। अच्छा तव्हां जीअं त ॿुधायो तव्हां मतिलबु जॉब बि कंदा आहियो ऐं उनखां पोइ तव्हां रियाज़ खे बि वक़्तु ॾींदा आहियो। पूरे ॾींहं जी जेकॾहिं तव्हांजी मां रूटीन पुछां त बीइंग अ सिंगर तव्हांजी पूरे ॾींहं जी रूटीन कीअं रहंदी आहे? यार खोड़ सारा माण्हू जा कम बि आहिनि, ठीकु आहे। जॉब खां पोइ जॾहिं मां घर पहुचंदो त फैमिली खे टाइम ॾियणो पवंदो आहे, ठीकु आहे। त पोइ जॾहिं ॻोठ हूंदा आहियूं त पोइ छो त करे कराची में बि मुंहिंजी फैमिली आहे, ब्रदर्स वग़ैरह हिते हूंदा आहिनि त 12 ॾींहं खनि हिते हूंदो आहियां। ॻोठ हूंदो आहियां त पोइ ॻोठो जेको सो वरी ज़मीन बि आहे पंहिंजी, त ज़मीन ते बि चक्कर हणणो पवंदो आहे। त पोइ टाइम तमामु घटि में राति जे टाइम त ठीकु आहे, घर में जेको फैमिलीज़ आहिनि टी वी था ॾिसनि त आउं वरी पंहिंजे ॿिए कमरे में पंहिंजे रियाज़त कंदो आहियां। ज़बरदस्त। ॿार माशाल्लाह केतिरा आहिनि तव्हांजा? तो 4 ॿार। माशाल्लाह। उन्हनि में कंहिंखे शौक़ु आहे मौसीक़ी? अञा नंढा मासूम ॿार केॾी महिल ॿिए सुर ते केॾी महिल कीअं, पर मतिलबु लॻा पिया आहिनि मूंसां गॾु। सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांखे पर्सनली कहिड़ो राग वधीक ॻाइणु पसंदि आहे? सभु राग हर राग जो पंहिंजो तमामु सभु जॻह 27 सुर तमामु अहिड़ा अनमोल सुर आहिनि, पर हिन में 3 राग अहिड़ा आहिनि, 4 राग अहिड़ा वॾा आहिनि, जंहिंमें मालकोस थी वियो, मलार थी वियो, ऐं भूपाली थी वियो, ऐं भीमपलास थी वियो। इहे वॾा राग आहिनि। इन्हनि रागनि में सिंगर खे सोची सम्झी परफॉर्म करणो पवंदो आहे, छो त 5 सुरनि जा राग आहिनि। हर 5 सुरनि जो राग जेको आहे, जेकॾहिं मालकोस 5 सुरनि जो राग आहे त उन में 7 सुर सरगम जा असांखे 9 हणा, उन में 5 हणा आहिनि। वरी 5 सुरनि जो राग मलार आहे त उन जा 5 सुर अलॻि सरगम जा आहिनि, उन्हनि जी वरी ओड़ख चेंज आहे, उनजी चवणी चेंज आहे। त वरी भूपाली उहो 5 सुर राग आहे त उन्हनि जी सरगम जो अंदाज़ अलॻि आहे। इन्हनि 3 राग 3 राग अहिड़ा आहिनि, मलार थी वियो, मालकोस थी वियो या भूपाली, इन 3 रागनि जी अलॻि अलॻि सरगम जा हिकिड़ा अंदाज़ आहिनि जेके उन में चवणा आहिनि। के इन में अहिड़ा सरगम आहिनि जंहिंमें न हणा आहिनि, 5 हणा आहिनि, 2 उन में कढणा आहिनि। इहो सोची सम्झी कमु करणो पवंदो आहे। इहे जॾहिं आउं सिखिया, जीअं वक़्तु हुयो मूंखे उन टाइम अञा उन टाइम ते अञा पहिरीं तां पहुतो कोन हुउसि, त मूं हिकिड़े गाने में परफॉर्म कयो त मूंखे हुते हिकिड़ा हमरा जो हिकिड़ो सीनियर वेठो हुयो, उस्ताद हुयो तमामु काफ़ी, ख़ान साहिबु कुदरतुल्ला ख़ान जे घराणे सां वापसि, त उनजो शागिर्दु हुयो। मूं त ॻाए छॾियो, प्रोग्राम जॾहिं एंड थियो, ख़तमु थियो, त मूंखे पकिड़े ॾे चई बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी जागीर आहे, तव्हां बसि फलाणे सुर राग भूपाली में त 27 सुर हणी विया, तुंहिंजी बात सही आहे? मूंखे चई सर चाचा मूंखे अञा अञा पोइ तव्हां पहुतो कोन्हे। चई पोइ छो जॾहिं ख़बर न त छो आया? अल्लाह पंहिंजे वॾनि खां पुछ, छो छो तव्हांखे इजाज़त छो ॾिनी? पहिरीं हिन में तव्हां खोजना कयो, सिखिया वठो, तंहिंखां पोइ कयो। उनखां बाद घणी महिनत कई मां, उन ते महिनत कई। उनखां पोइ हाणे अल्हम्दुलिल्लाह शुक्र मौला जो, जो उन्हनि सुरनि खे आउं सोचे सम्झी परफॉर्म कंदो आहियां ऐं उन्हनि सुरनि खे बराबरी सां ॻाईंदो आहियां। बिल्कुलु प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। त ज़ाहिर जेतिरी प्रैक्टिस थींदी आहे ओतिरो इंसानु उनखे बहितरी जी तरफ़ आणींदो आहे। हाणे तव्हां असांखे छा पिया ॿुधायो? हींअर मुंहिंजो काफ़ी पुराणो गीत आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। जी जी बिस्मिल्लाह। क्या बात है। खोले तू पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर, खोले खोले तू पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर, सजण तूं ईंदो न कर है ढोलण तूं ईंदो न कर, खोले खोले तू पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर, खोले खोले तू पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर। वाह वाह। सितारन जे कतारन में हसीनन जे शुमारन में, ओ सितारन जे
जे कतारन में हसीनन जे शुमारन में पहिरियों नंबर हर बार सजण तू ईंदो न कर। अरे पहिरियों नंबर हर बार सजण तू ईंदो न कर। सजण तू ईंदो न कर है भुलण तू ईंदो न कर। खोले खोले तो पंजाबा सजण तू ईंदो न कर। खोले खोले तो पंजाबा सजण तू ईंदो न कर। वाह इनमें कुछ तव्हांखे चेंज ओवर तो करे ॾियां। अज़मी साहब जा ॿ लफ़्ज़। ज़मानो के जी चङाईअ में कोना बज़मी। सरे गरे गरे दरे गरे दरे गरे ग ग ग म प ग म ग रे 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 सा सरे गरे सा सरे गरे सा रे ग म प ग रे दा रे ग रे 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 सा। ज़मानो के जी चङाईअ में कोना बज़मी। बुलंदियन के बनी तू खुदा तलाश न कर। बुलंदियन के बनी तू खुदा तलाश न कर। वफा किथे न रही या वफा तलाश न कर। खुदा जे वास्ते अहिड़ी खता तलाश न कर। वफा किथे न रही या वफा तलाश न कर। क्या बात रोएण जहिड़ियूं अखियूं न कर मन। रोएण जहिड़ियूं अखियूं न कर मन। ओ रोएण जहिड़ियूं अखियूं न कर मन। रोएण जहिड़ियूं अखियूं न कर मन। मुर्ख दुनिया में वेरा वेरा मुर्ख दुनिया में वेरा। ओ सुना तुझो खैर हुजे। मुर्ख दुनिया में वेरा ओ सुना तुझो खैर हुजे। खैर हुजे खैर हुजे खैर हुजे। दुनिया जिन्ना है परवाह ओ सुना तुझो खैर हुजे। दुनिया जिन्ना है परवाह सुना तुझो खैर हुजे। खैर हुजे खैर हुजे खैर हुजे। तमाम खूबसूरत मैशअप थी वियो इहो त तमाम खूबसूरत। नाज़रीन कचेरी जो सिलसिलो जारी आहे। फ़िलहाल वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो। कार्य बि न वञिजो, ॾिसंदा रहो कशिश टीवी।
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था। म्यूज़िकल नाइट विद कशिश में यकीनन तव्हां सभु इंजॉय करे रहिया हूंदो, असां पाण इंजॉय करे रहिया आहियूं। सही चवंदा आहिनि त मौसीक़ी जेका आहे उहा रूह जी ग़िज़ा आहे ऐं जेकॾहिं तव्हांजो मूड ऑफ हुजे या कोई बि टेंशन हुजे तव्हांजी ज़िंदगी में त तव्हां जेकॾहिं हिकिड़ो सॉन्ग बि ॿुधो था, हिकिड़ी म्यूज़िक जो कोई बि तव्हां कोई बि लाइन ॿुधो था, तव्हांजो मूड बिल्कुलु चेंज थी वेंदो आहे। त ईअं ई ऑटोमेटिकली तव्हांजी मूड जे तरफ़ जेको आहे न सुठो म्यूज़िक जेको आहे सुठो इम्पैक्ट ॾिए थी। त असां सां गॾु मक़बूल इरफ़ानी साहब मौजूदु आहिनि ऐं शोभी भाई असां सां कीबोर्ड ते आहिनि ऐं अजय असां सां ढोलक ते आहिनि। तमामु सुठी कचेरी हली रही है। शोभी भाई, आपको कैसा लग रहा है आज का शो? बहुत ज़बरदस्त, हमेशा से हमारा शो अच्छा ही होता है। बिल्कुल। और उसमें कंट्रीब्यूशन आपका भी है और सबसे बड़ी बात ये कि हमारे जो गेस्ट हैं मकबूल भाई बड़े एनर्जेटिक सॉन्ग इन्होंने हमें सुना रहे हैं और ये जाहिर एक टीम वर्क है, तो शो तो अच्छा ही है हमारा। बिल्कुल, इनके गाने के अंदाज में एक जज्बा है बिल्कुल जो आजकल बहुत ही कम लोगों में है और ये जज्बा जो है इन जज्बे सां तव्हां इलाही खोड़ सारा नया सिंगर्स भी आणे सघो था अॻियां। ऑब्वियसली माण्हू खे मोटिवेशन मिलंदी आहे। त अॼुकल्ह जे म्यूज़िक खे, जीअं म्यूज़िक ते ॻाल्हि हले पई, अॼुकल्ह जे म्यूज़िक खे तव्हां किथे था ॾिसो? तमामु बहितरीनु सुठो कमु कनि पिया, करणु घुरिजे। छो असांखे बिल्कुलु वक़्त सां गॾु हलणो आहे। जेको वर्ल्ड में म्यूज़िक हले थी असांखे उहो करिणो आहे। असांजी जेकॾहिं हिकिड़ी थीम रही त असांखे अॻियां जेके इंडियन आर्टिस्ट आहिनि या तव्हां वर्ल्ड जी मां जनरल ॻाल्हि थो कयां त असांखे अॻिते सीढ़ी हूंदी त असांजे मुल्क खे उहा पज़ीराई न मिलंदी। असांखे उन खां बि अॻिते हलणो आहे। कोशिशि असांखे इहा करणी आहे। असांखे म्यूज़िक में जिदत आणणी आहे, असांखे सिंगिंग में जिदत आणणी आहे। सुर ऐं राग उहो कॾहिं चेंज कोन थींदा, उहे हूंदा, पर उन्हनि में असां नवाण आणे सघूं था। यकीनन त उहो करणी आहे असांखे, कहिड़ी सुर में असांखे बिल्कुलु यकीनन ईअं ई आहे। ऐं जीअं सॉन्ग्स त खोड़ सारा, हर गुलाब जी ख़ुशबू पंहिंजी हूंदी आहे। तव्हांजो पर्सनली जेके तव्हांजा जेके बि सॉन्ग्स तव्हां ॻाया आहिनि, तव्हांजो पंहिंजो पसंदीदा सभिनि खां वधीक कहिड़ो गानो आहे? तक़रीबन मुंहिंजा सभु सुठा सॉन्ग हुया। हिकिड़ो गीत आहे मुंहिंजो हिकिड़ो तमामु उहो बहितरीनु गीत आहे, उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। कहिड़ो सॉन्ग? उहो गानो जॾहिं ऑडियो एतिरो अतर साहब खे वणियो जो अतर साहब स्पेशली जेको असांजे केटीन जो सुठो डायरेक्टर आहे, काफ़ी डायरेक्टर सभु सुठा आहिनि, जुल्फी पवर डायरेक्टर हैदराबाद में रहंदो, उन्होंने चई त ये गाना उनको बनाना चाहिए, स्पेशली उसने उसको भी दिया कि भाई ये सॉन्ग तुम्हें बनाना चाहिए। सॉन्ग मुझे बहुत अच्छा लगता है, इनखे तव्हां बनायो। सही। उन गानो ठाहियो, तुंहिंजे मुंहिंजे दिलि जो रिश्तो पहिरीं। वाह वाह, थोरो झुंगारे जे करे ठाहियो त मज़ो अची वेंदो। भोपाली करना तुझे मुझे दिल जो रिश्तो ओ प्यारी, तुझे मुझे दिल जो रिश्तो ओ प्यारी, तुझे मुझे दिल जो रिश्तो ओ प्यारी, खुशबू असां जियां गुल जो ओ रिश्तो ओ प्यारी। ओ हो ज़बरदस्त ज़बरदस्त, सहर तारी करे छॾी तव्हां। वाकई में मौसीक़ी जेका आहे न दिलि खे छुअंदड़ हिकिड़ी ग़िज़ा आहे ऐं तमामु ख़ूबसूरत असांजी कचेरी बि हली रही आहे। मुंहिंजे ख़्याल सां हाणे सेगमेंट जी तरफ़ बि हलूं था। 2 सेगमेंट तव्हां खटी चुका आहियो ऐं 3 सेगमेंट आहे। मक़सद तव्हांजी कोशिशि त कंहिं न कंहिं सेगमेंट तव्हां मूंखे हरायो, पर असां तव्हांखे हराए नथा सघूं, इहो असां ख़बर आहे असांखे, हाणे हींअर ताईं इहा ख़बर पइजी चुकी आहे। त नाज़रीन, असांजो हाणे सेगमेंट आहे टिकी चढ़ी, जंहिंमें शोभी भाई म्यूज़िक वॼाईंदा, उन खां पोइ असांजा जेके गेस्ट आहिनि उहे उनखे उन म्यूज़िक खे ॾिसंदा त कहिड़ो कलाम आहे उहो गानो असांखे तव्हां ॻाए ॿुधाईंदो। भाई ऐसा काम करना,
जो मेरे ज़हन में वही बजाना। इशारों इशारों में पूछ लें। जी कहीं तो हम जीतने की कोशिश तो करें ना। हाँ, ये बात है। बिल्कुल, असांजो भी हक़ आहे खटण जो। पवंदा तारिये जॾहिं ॻाढ़ा गुल अलूमिया तॾहिं मिलंदासीं, तॾहिं मिलंदासीं। टीड़ी पवंदा तारिये जॾहिं ॻाढ़ा गुल अलूमिया तॾहिं मिलंदासीं, तॾहिं मिलंदासीं। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त, व्हाट अ गेस। सेकंड ओ हुल हुला के इश्क जवाया, मोहब्बत ॾाढा शोर मचाया, था नाल नचाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई। ओ यार सानू ओ दो सानू लग गई बे इख्तियारी, सानू लग गई बे इख्तियारी, सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है। वाह वाह वाह, जबरदस्त। थर्ड, अभी तो आप बजा रहे हैं तो वो गेस कर रहे हैं, वेरी नाइस। मैं तेरे इश्क में मर न जाऊं कहीं, मुझे आजमाने की कोशिश न कर। मैं तेरे इश्क में मर न जाऊं कहीं, तू मुझे आजमाने की कोशिश न कर। मैं तेरे इश्क में। वाह वाह वाह। फोर्थ, क्या बात है। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। मैं तो मर कर भी मेरी जान तुम्हें चाहूँगा, जिंदगी में तो सभी। जबरदस्त जी। लास्ट, कोई ऐसा गाना होना चाहिए मगर चाहो या ना चाहो ये मीत न होगी कम, ये मीत न होगी कम। तुम मगर चाहो या ना चाहो ये मीत न होगी कम, ये मीत न होगी कम। वाह 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 वाह, ज़बरदस्त। मक़बूल अरफ़ानी साहब जीती चुका आहिनि। तमामु ख़ूबसूरत इवनिंग आहे हिननि सां गॾु। ऐं तव्हां त अञा म्यूज़िक शुरू थिए पियो त तव्हां फ़ौरन गेस पिया कयो। इहो छा कमाल आहे? घणो गाना ॿुधण जो कमाल आहे, रियाज़ जो कमाल आहे, कंहिंजो कमाल आहे? बचपन खां वठी ये गाना ॿुधंदा पिया थियूं। हाँ। और जबकि मैंने इनके मिजाज से बिल्कुल मुख्तलिफ कर दिया है कि मैं कोई सिंधी सॉन्ग मैंने बहुत कम बजाए ताकि ये
फंस जाएं और हम जीत जाएं, लेकिन हम फंस गए भाई सुनते सुनते बड़े हुए हैं हम भी यकीनन तो ज़हन में यकीनन। अच्छा पाकिस्तानी सिंगर्स जी जीअं ॻाल्हि कयूं असां पुराणा सिंगर जीअं मैडम रेशमा, मैडम आबदा परवीन, उहे त हींअर ताईं बि आहिनि माशाल्लाह। तव्हांजी सभिनी खां वधीक फेवरेट फीमेल ऐं मेल सिंगर पाकिस्तानी कहिड़ा आहिनि? सुठो सवाल आहे तमामु। वॾी ॻाल्हि इहा आहे तो असांजे बरे सगीर, असांजी पाकिस्तान जी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे जो असांजे बरे सगीर जो बादशाह सिंगर गज़ल शहनशाह ख़ासा मेहदी सन साहब, सुभान अल्लाह। जेको असांजो उनजो केरु मक़सद त कोई वारी नथो करे सघे, वो मेरा बड़ा फेवरेट है। हम कितनी भी कोशिश लाख कोशिश कर सकें असां उनजो न ॻाए सघंदासीं। यकीनन। तो ॾाढो असांजो हिकिड़ो वॾो असांजे मुल्क लाइ हिकिड़ो वॾो नुक़सानु थियो जो असांजो ख़ासा मेहदी सन वियो ऐं बसि छा ॻाल्हि कजो हुनजी। बिल्कुलु। फीमेल सिंगर में जेकी उहो बि ॿियो नालो आहे मैडम नूरजान जो, वाह। उहो बि बरे सगीर जी वॾो नालो हुयो। तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां हिस्ट्री बि पढ़ी हूंदी त इंडियन आर्टिस्टनि खे बि घणो कुझु उन सेखारियो। यकीनन। मैडम लता सां गॾु बि उनजी कंप्रोमाइज़ घणी तमामु घणो पाण में इन्हनि जी हुई, वास्ता हुया, राब्ता हुया, शख़्सी राब्ता हुया, सिंगिंग जे हवाले से बि घणो कुझु हिक ॿिए मां सिखियो। मैडम लता मैडम नूरजान खे गुरु चवंदी। गुरु चवंदी। बिल्कुलु। ऐं लता मैडम लता जी जेकी हुई बाक़ाइदे उनजो हिकिड़ो चवणु आहे त मैं आउं जॾहिं नाश्तो कंदी आहियां त ख़ासा मेहदी सन जो गज़ल लॻाए फिर मैं नाश्ता करती हूँ, वैसे मुझे सुकून नहीं मिलता। वाह वाह सुभान। ये असांजे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। यकीनन। असांजे लाइ बि फ़ख्र जो ॻाल्हि आहे। बिल्कुलु यकीनन। नाज़रीन कचेरी जो सिलसिलो त जारी आहे। हींअर हिकिड़ो असां कलाम ॿुधूं था मक़बूल अरफानी जे आवाज़ में। कहिड़ो कलाम ॿुधाईंदो हीअं असां? ही गज़ल आहे सिंध जो तमामु लीजेंड शाइर आहे पीरल प्यासी साहब। उनखे उस्ताद जुमन उनजे गज़ल खे ॻायो, ॿुधायो मां कंहिंखे ग़म जो फसानो। ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त असां ॿिन्हिनि जो ॻोठु हिकिड़ो ई आहे। वाह वाह वाह। त आउं तव्हांखे ॿुधायां थो। जी। अहिड़ी चीज़ हुन कंपोज़ करे छॾी जो अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। माण्हू पीरल प्यासी साहब खे उनखे डेडिकेट कयूं था। मोहब्बत पाए मन में रंडारोड़िया जिन मोहब्बत पाए मोहब्बत पाए मन में रंडारोड़िया जिल दिन जो सराफन दिन जो सराफन अण तोरियो अगायो के गम जो फसानू ॿुधाया मां के गम जो फसानू आहे बेवफ़ाही सारो ज़मानो ॿुधाया मां के गम जो फसानू आए बेवफ़ाही सारो ज़मानो ॿुधाया मां कंहिंखे। क्या बात है, कमाल।
प्यार दे से पंहिंजो बणायो उन्हनि अॼु असां खां बि मुहड़ो मटायो जिनी प्यार दे से पंहिंजो बणायो उन्हनि अॼु असां खां बि मुहड़ो मटायो जिनी से छॾे विया बनाए बेगानो ॿुधायां मां कंहिंखे गम जो फसानू ॿुधायां मां कंहिंखे गम जो फसानू आहे बेवफ़ाही सारो ज़मानो ॿुधायां मां कंहिंखे पियासीअ जो आहूं असरदार आहिनि मगर हिन ज़माने में बेकार आहिनि Nida da 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 nida da nida da nida da nida da 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 pa 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 ma pa pa ga ma ga re da sa re ga ga ma pa ma ma pa da nida पियासीअ जो आहूं असरदार आहिनि मगर हिन ज़माने में बेकार जो उल्टोई गम जो निशानू ॿुधायां मां कंहिंखे गम जो फसानू ॿुधायां मां कंहिंखे गम जो फसानू आहे बेवफ़ाही सारो ज़मानो ॿुधायां मां कंहिंखे आहे बेवफ़ाई सारो ज़मानो तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां हिनखे निभायो तमामु सुठो लॻो रूह खे जेको आहे रूह रिफ्रेश थी वई नाज़रीन कचेरी जो सिलसिलो जारी आहे राइट नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक सो डोंट गो एनीवेयर कीप वॉचिंग कशिश टीवी जी नाज़रीन तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में यकीनन तव्हां सभु इंजॉय बि करे रहिया हूंदो ऐं तमामु ख़ूबसूरत कलाम बि ॿुधी रहिया आहियूं असांजे प्रोग्राम में सेगमेंट्स बि आहिनि ऐं उन्हनि सेगमेंट्स खे मक़बूल अरफ़ानी साहब खटे वरितो आहे तमामु ख़ूबसूरत ऐं जीअं त असां साज़नि जी ॻाल्हि कयूं जे बीइंग अ सिंगर तव्हांखे कहिड़ा कहिड़ा साज़ पसंदि आहिनि संगीत में जेकी अचे थो साज़ आहे हुन में बैंजो आहे जी ठीकु आहे पंहिंजो हारमोनियम आहे जी रिदम आहे इहे संगीत में शामिल आहिनि
तंबूरो आहे उन खां पोइ जदीद शयूं अची वियूं कीबोर्ड्स आहिनि मुख़्तलिफ़ उनजी क्वालिटीज़ आहिनि बिल्कुलु ऐं हिननि शयुनि जे अचण खां पोइ ज़ाहिर आहे त पोइ उन शयुनि जा रंग ई ॿिया आहिनि यकीनन ऐं उन्हनि खे कंपोज़ करण वारा जीअं शोभ भाई वारा वेठा आहिनि उहो 4 रंग ओझण वारा आहिनि वाह वाह त उन में हिकिड़ी बहार अची वेंदी आहे गाने में सॉन्ग में बिल्कुलु त म्यूज़िक जी सभु जेके म्यूज़िक जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि सभु तमामु लाजवाब आहिनि तव्हां पाण कुझु वॼाईंदा आहियो कोई मां इंस्ट्रूमेंट हारमोनियम प्ले कंदो आहियां हारमोनियम वॼाईंदा आहियो अच्छा जेके बेगिनर्स हूंदा आहिनि हारमोनियम नओं नओं सिखनि था उन्हनि जे लाइ छा तव्हां कहिड़ो एडवाइस करणु चाहींदो त कहिड़ो तरीक़ो जेको आहे ईज़ी त कोई बि न हूंदो आहे पर कहिड़े तरीक़े सां उहो जल्दी सिखी सघनि था जल्दी सिखण जी ॻाल्हि त अॼुकल्ह त टेक्निकल दौरु आहे सोशल मीडिया मतिलबु त माण्हू अॼुकल्ह मोबाइल में बि जेको सो माण्हू सुर खे हथ रखी करे कनि था रियाज़ पिया पर सिखिया जे महिल प्रॉपर जेकी सिखिया चइजे उनजे लाइ उस्ताद लाज़मी आहे बिल्कुलु उस्तादनि वटि सिखिजे कीअं स्टार्ट थींदो आहे पहिरियां राग 7 सुर सिखबा आहिनि 7 सुर सां गॾु उनजी जेको स्टार्ट आलाप किथां शुरू थींदो आहे सरगम सिखबा आहिनि स्टार्ट सरगम खां थींदी आहे उनजी राग जी ईअं असां त उहो ई सिखिजे थो बग़ैर उस्तादनि जे पोइ काफ़ी अहिड़ा दोस्त ॻाइनि पिया था पोइ उन्हनि जा सॉन्ग्स बि हलनि पिया तव्हां ॾिसो वीडियो ऐं जेके माण्हू ॾिसनि था उनखे लाइक बि कनि था ईअं न आहे कंहिंजा आवाज़ सुठा आहिनि पर उन्हनि जी हिकिड़ी ग़लती इहा हूंदी आहे जेकॾहिं आवाज़ु उनखे सुठो आहे त उन्हनि खे इहा कोशिशि करणु घुरिजे त कंहिं उस्ताद जे संगत में अचनि उन्हनि सां गॾु वेही करे कुझु सिखिया वठनि ज़रूरी आहे कुझु अहिड़ा इवेंट्स थींदा जिते उन्हनि खे का अहिड़ी शइ परफॉर्म करणी पवंदी जिते उन्हनि खे शर्मसार न थियणो पवे यकीनन त उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे यकीनन ऐं अॼुकल्ह जा जेके सिंगर्स आहिनि न्यू सिंगर्स आहिनि तव्हांजी नज़र में तव्हांजो कहिड़ो जंहिंखे तव्हां सम्झो था त इहो ॾाढो सुठो ॻाए थी या ॻाए थो अॼुकल्ह जे जेको म्यूज़िक आहे तक़रीबन जेको हींअर तमामु सभु सुठा ॻाइनि था जेके नवां बि आर्टिस्ट आहिनि तमामु सुठा ॻाइनि था काफ़ी नाला आहिनि हुन में फरदाना बहार तमामु सुठो ॻाए पई थी ऐं यंगस्टर छोकिरा बि सुठा ॻाइनि था आसिफ मला सुठो ॻाए थो बिल्कुलु बिल्कुलु ॿिया बि सुठा दोस्त काफ़ी नाला जंहिं में न आहिनि पर उन्हनि जा सॉन्ग्स ॾिसो त यकीनन अच्छा जेकॾहिं दोस्त जी ॻाल्हि कजे तव्हांजो कोई बेस्ट फ्रेंड आहे दोस्त सभु दोस्त न कोई हूंदो आहे न हिकिड़ो बेस्ट फ्रेंड हूंदो आहे जंहिंसां पंहिंजे दिलि जा हर राज़ शेयर कबा आहिनि फैमिली में या ॿाहिरि को अहिड़ो दोस्त आहे दोस्त आहे यकीन डेवलप करण में केतिरो टाइम लॻंदो आहे कंहिंसां तव्हां दोस्ती कयो था उनखां पोइ तव्हां केतिरे वक़्त में यकीन डेवलप थींदो आहे उनजो तव्हां केतिरे वक़्त में उनखे सुञाणो था ये बहुत मुश्किल सवाल भी है ॾिसो इहो सवाल अहिड़ो आहे इन में हाणे तव्हां जेके दोस्त जी ॻाल्हि कई आहे दोस्त इनखे मुख़्तलिफ़ दोस्त थी सघनि था जेकॾहिं मेल में ॾिसो त सुठा दोस्त आहिनि अहिड़ो दोस्त आहिनि जेको मुंहिंजो तमामु बहितरीनु फेवरेट दोस्त आहे मुंहिंजो जिगर आहे उहो बि मुंहिंजी तक़रीबन पंहिंजी दिलि जा हाल उन सां ओरींदो आहियां ठीकु आहे ऐं वरी पाण अचूं त ॿियो तव्हां कहिड़े दोस्त जी ॻाल्हि था कयो तव्हां खुली ॻाल्हि कयो त उहे दोस्त आहिनि ठीकु आहे किन दोस्तनि खे तव्हां चओ त सुञाणप जी ॻाल्हि जी ऐं हिकिड़ी जनरल ॻाल्हि कयूं जेकॾहिं को माण्हू कंहिंसां लवर थो प्यार थो करे त उनखे सुञाणण जे लाइ उहो हिकिड़ो हूंदो आहे हिकिड़ी एतमाद भरोसे जी भरवसे जी ॻाल्हि हूंदी आहे त उनखे पर भरवसे ॾियण वारा बि कॾहिं कॾहिं धोखो ॾेई वेंदा आहिनि त ईअं आहे त जेके अहिड़ा हूंदा आहिनि जिन मां माण्हुनि खे उमेदु न हूंदी आहे उहे बि अहिड़े वक़्त ते माण्हू खे कमु ईंदा आहिनि जो माण्हू सोचे बि न सघे चवंदा आहिनि त यार उनजो कॾहिं असां बि नथो लाहे सघिजे त अहिड़ा दोस्त बिल्कुलु अनएक्सपेक्टेडली तव्हांजी हेल्प थी वेंदी आहे उन्हनि जी तरफ़ां बिल्कुलु असांजो सेगमेंट आहे जंहिंमें तव्हांखे असां वीडियो ॾेखारींदासीं ऐं उनमें तव्हांखे गैस करिणो आहे त सिंगर कहिड़ा आहे सॉन्ग कहिड़ो आहे ऐं मॉडल्स जा नाला कहिड़ा आहिनि त असां स्क्रीन ते हाणे पहिरीं वीडियो हलाईंदासीं पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो सा प्यार करी थी छोरी पाण पत्थर जे पंध जा राही भूए नतन जी भुल जा भोरे पहुंचे नेणे जी
मक़बूल अरफानी साहब ॿुधायो। ही सॉन्ग तमामु बहितरीनु सॉन्ग आहे, मशहूरु सॉन्ग आहे, तमामु सुठो पंहिंजे वक़्त में सुठो हलियो, अञा ताईं सदाबहार गानो अञा ताईं हले थो। मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, मुंहिंजो तमामु जिगर दोस्त आहे जेको सो काशिफ़ वाघाणी साहब, बिल्कुलु उन सां मुंहिंजो तमामु घाटा अहिड़ा लाॻापन जो माण्हू चई थो सघे। उनजो ॻायल गीत आहे मॉडल में फातिमा मंगी आहे पंहिंजे मदर सिठार आहे, बिल्कुलु बिल्कुलु डायरेक्शन बि मदर सिठारी कई आहे बिल्कुलु मुंहिंजी। सही गैस कयो। ऐं हाणे असां ॿी वीडियो बि हलाईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाइणो आहे, साॻियूं ई शयूं तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि। ठीकु आहे। जी हाँ, ही सिंधी तमामु सुरीली सिंगर आहे, पूरी पाकिस्तान जी बहितरीनु आर्टिस्ट आहे। असांजी फ़ख़्रु आहे असांखे हिन ते जो असांजी पूरी ऑल पाकिस्तान में सुठो परफॉर्म करे थी। प्लेबैक सिंगर आहे मैडम हुमैर चना साहब जी आवाज़ आई ऐं यासिर शोर जी मॉडलिंग हुई प्लस में सनम आवाज़ हुई। बिल्कुलु बिल्कुलु, वाह 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 वाह, तव्हां खटे वियो, ज़बरदस्त। अच्छा, एक्टिंग वग़ैरह जो शौक़ु आहे या सिर्फ़ु म्यूज़िक? न, एक्टिंग हिकिड़े शोबे में असां आहियूं, म्यूज़िक सां वाबस्ता आहियूं, कॾहिं इन तरफ़ कॾहिं ज़हन असांजी वियो न आहे, पर असां सम्झो जेकॾहिं असां एक्टिंग करियूं न मसइलो न आहे असांजे लाइ। अच्छा, करियूं था, हा, माना अगरि तव्हांखे कंहिं नए सीरियल में खणंदे त तव्हां बाक़ाइदे कमु करींदासीं। हा, असां हर कमु कंदा। डायरेक्टर जेके बि ॾिसनि था उहे ॿुधी वठनि, मक़बूल अरफानी साहब एक्टिंग लाइ बि तयारु आहिनि। छो त स्कूल दौर में जेके असां टेबला पेश कयासीं, स्कूल दौर में असां स्टेज ड्रामा कयासीं, तव्हां ख़बर आहे सीरियल में स्टेज जेको ड्रामो हूंदो आहे उहो ॾाढो टिपिकल हूंदो आहे, ॾुखियो हूंदो आहे। बिल्कुलु, त स्टेज ड्रामे ते जेके माण्हू आइडियन साम्हूं वेठी हूंदी उनजो लाइव उन ते परफॉर्म करणु ॾुखियो आहे। स्टेज ड्रामा असां कई तरह असां कॉमेडी बि कयासीं, सेड बि कयोसीं, तव्हां पाण एक्टिंग कई आहे? बिल्कुलु कयासीं स्कूल जे दौर में, कॉलेज जे दौर में। सही, पोइ इहो शौक़ु माना तव्हांखे नंढपण खां आहे, आर्टिस्ट हिकिड़ो तव्हांजे नंढपण खां जेको अंदरि आर्टिस्ट आहे, ज़बरदस्त। तव्हां उन शइ खे, उन शौक़ खे पूरो बि कयो था। बिल्कुलु। फैमिली में कॾहिं रुकावट आई म्यूज़िक जे हवाले सां, या कंहिं कुझु तव्हांखे अहिड़ो चयो हुजे जेको तव्हांखे पूरी ज़िंदगी यादि रहिजी वियो हुजे? सही सवाल आहे तव्हांजो। सिंगिंग जे हवाले सां असांजे तक़रीबन असां मतिलबु गायक कलाकारी फैमिली सां लाॻापियल हुयूं, पर मुंहिंजो वालिद साहब जेको न उहो इन ॻाल्हि खे थोरो चेंज ॾिसंदो हुयो। उहो चवंदो सिंगिंग तव्हांजे सुर में तव्हांजी हर चीज़ में जुड़ियल आहे, सिंगर न बणो, तव्हां कुझु ॿियो कर। मूंखे चवंदो हुनजो शौक़ु हुयो तूं इंजीनियर थी, तव्हां इंजीनियरिंग कयो, पर मुंहिंजो एतिरो त शौक़ु हुयो सिंगिंग में जो मूं ॻाल्हि न रखी बाबा जी। ऐं हालांकि सिंगिंग खां परे त हुयो, पर उनजो म्यूज़िक जो डिप्लोमा थियल हुयो, उनजो कोर्स थियल हुयो। हालांकि मूंखे चवंदो तूं सुर खां ॿाहिरि तो गाई बेटा, तुम बहुत सुर से बाहर करता हूँ, मुझे सिंगर समझता ही नहीं था, मैं बहुत अच्छा गाता था फिर भी नहीं, क्योंकि उनको बहुत पहचान थी। बिल्कुल, छोड़ दो, मैं अगर किसी घर में फंक्शन होगा गाईंदुसि त मां मूंखे चवंदो न ताकि तव्हां इम्प्रूवमेंट आहे। जॾहिं चैनल ते KTN लॉन्च थियो गाना मूं ॻाया, त पोइ हिकिड़े फंक्शन में हुन मूंखे लाइव ॿुधो, हिकिड़ो गीत मूं ॻायो, इंडियन गानो ॻायो, उहो हुनखे ॾाढो पसंदि आयो, हू सुतो पियो घर पे। अच्छा, वो नींद से उठ के आया भाई, और ना जैसे मुझे सुना तो मेरे पैसों की बरसात कर दी बाबा। वाह वाह, मुझे बोला आज तुम बहुत अच्छा गा रहे, आप भी तुम सिंगर बनो, छोड़ दो इंजीनियरिंग को। वाह वाह वाह, ज़बरदस्त। उन खां पोइ तव्हां इन शइ खे जेका वधीक ज़बरदस्त। हाणे मुंहिंजे ख़्याल सां कुझु ॿुधी वठूं तव्हां खां, कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो, पर म्यूज़िक बि ज़रूरी आहे। सफर जिंदगी जो अजब खेल आए,
कॾहिं कामयाबियूं कॾहिं मेल आहे, कॾहिं मेल आहे। सफ़र ज़िंदगीअ जो अजब खेल आहे, सफ़र ज़िंदगीअ जो अजब खेल आहे। कॾहिं कामयाबियूं कॾहिं मेल आहे, कॾहिं मेल आहे। ओ सफ़र ज़िंदगीअ जो अजब खेल आहे। क्या बात। बचपन बहारूं खूब थोमाणे, जवानीअ में जौहर खूब थोमाणे, खूब थोमाणे। कॾहिं ताव हुस्न जो कॾहिं मेल आहे, ओ कॾहिं ताव हुस्न जो कॾहिं मेल आहे। कॾहिं कामयाबियूं कॾहिं मेल आहे, कॾहिं मेल आहे। सफ़र ज़िंदगीअ जो अजब खेल आहे। क्या बात, वाह। रोशन रोज़ रंगड़ा दुनिया में ॾिसे थो, ओ करे थो बचण जी पोइ बि ॾिसे थो, पोइ बि ॾिसे थो। वक़्तु ईअं गुज़रियो ॼण रेल आहे, वक़्तु ईअं गुज़रियो ॼण रेल आहे। कॾहिं कामयाबियूं कॾहिं मेल आहे, कॾहिं मेल आहे। ओ सफ़र ज़िंदगीअ जो अजब खेल आहे, ओ सफ़र ज़िंदगीअ जो अजब खेल आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत ऐं रूह खे जेको आहे ताज़ो करे छॾींदो आहे तव्हांजो आवाज़। तव्हांजे आवाज़ में हिकिड़ी ख़ूबी इहा आहे त माण्हू खे तव्हां माना मूवमेंट ते मजबूर करे छॾियो था, माण्हू मजबूर थिए थो त तव्हांजे गाने ते जेको आहे इंजॉय करे। तव्हांजो ॻाइण जो तरीक़ो उहो आहे, अंदाज़ उहो आहे। इहो अंदाज़ कीअं, मतिलबु मूंखे थोरो प्लीज़ एलेबरेट कयो। ये सभु मूंखे मुंहिंजी माउ जो दुआ त तूं उन मूंखे चयो त बेटा तूं जॾहिं बि पंहिंजे अॻे वॾिड़ियूं चवंदियूं न तुंहिंजियूं हिंद सिंध नेकियूं हूंदियूं। वाह वाह। त इहो उनजी दुआ मूंखे इहो तुंहिंजी हिंद ऐं सिंध नेकियूं हूंदियूं, इहो हुयो। ऐं मूंखे मुंहिंजे मुर्शिद कामिल वली असांजे पीरान पीर दस्तगीर जो पोटो आहे मुर्शिद पीर मामूदाणी, उनजी हिकिड़ी मूंखे वॾी दुआ आहे, उनजी गाज़िनशीन दुआ आहे। उन्हनि ॿिन्हिनि जा मूंखे दुआ जा ठपा मुंहिंजे पुठनि ते अहिड़ा लॻल आहिनि जो शुक्र आहे मुंहिंजे मौला जो। ऐं मुंहिंजी परफॉर्मेंस में सभु दोस्त ख़ुशि थींदा ऐं मुंहिंजी परफॉर्मेंस कॾहिं बि कसी न वेंदी। शुक्र आहे मुंहिंजे मौला जो। ऐं हिकिड़ो कॉन्फिडेंट बि आहे तव्हां में, माशाअल्लाह। नाज़रीन, कचेरी जो सिलसिलो जारी आहे। फ़िलहालु वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो। किथे बि न वञिजो, ॾिसंदा रहो कशिश टीवी।
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। असां सां गॾु मौजूदु आहिनि शोभी भाई, मक़बूल इरफानी साहब असां सां मौजूदु आहिनि ऐं अजय असां सां मौजूदु आहिनि ढोलक ते, ऐं पसे पर्दा असां वटि आमिर भाई मौजूदु आहिनि, एनडी शर्मा मौजूदु आहिनि, नोमान मौजूदु आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी सुठी टीम आहे असांजी। ऐं जीअं त मक़बूल साहब शुरू में चयो त KTN कशिश जेको आहे उहो परिवार आहे, त असां हिकिड़े परिवार जो हिसो आहियूं ऐं परिवार में झगड़ा बि थींदा आहिनि, परिवार में प्यार बि थींदो आहे, त इहो हिकिड़ो ज़िंदगी जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो आहे। अच्छा मक़बूल साहब, इहो ॿुधाइजो त मोस्टली जेके मां बि आर्टिस्ट ॾिठा आहिनि काफ़ी हसास तबियत जा हूंदा आहिनि, उन्हनि जी नेचर हसास हूंदी आहे, सेंसिटिव नेचर जा हूंदा आहिनि, तव्हांजी नेचर कीअं आहे? सभिनि सां हिकु जहिड़ा ई हुअणु घुरिजे। माण्हू जो जेको मतिलबु त सदाईं सैड बि न रहे, ख़ुशि मिज़ाज हुअणु घुरिजे। छो असां जेकी सॉन्ग्स ॻायूं था न उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जी शाइरी आहे। असांखे सैड सॉन्ग बि ॻाइणा पवनि था, असांखे रोमेंटिक सॉन्ग बि ॻाइणा सघनि था, असांखे ख़ुशी जा गीत बि ॻाइणा पवनि था। त असां आर्टिस्टनि खे ख़ुशि मिज़ाज हुअणु घुरिजे। ऐं जेकॾहिं असां कुझु सॉन्ग शाइरी प्ले ॻाईंदासीं त जेकॾहिं मूंखे सैड सॉन्ग ॻाइणो आहे त पोइ मूंखे उहो सैड अंदाज़ उन जे माहौल में घिड़ी वञिणो पवे थो। रोमेंटिक आहे त रोमेंटिक थियणो पवे थो। मक़सदु जेको गाने में किरदारु आहे उहो किरदारु ख़ुदि थियणो पवे थो। गुस्सो ईंदो आहे? ज़ाहिर आहे कॾहिं कॾहिं इंसान हुई ब्लड प्रेशर कहिड़ी ॻाल्हि ते वधीक गुस्सो ईंदो आहे? का शइ माण्हू खे ॻाल्हि ते जिते मतिलबु ॻाल्हि न वणंदी आहे माण्हू खे उहा कंहिं कचहरी में बार बार करणु, पोइ चाहे उहा चाहे फैमिलीज़ हुजनि चाहे दोस्तनि में हुजनि, माण्हू किथे बि हुजे बिल्कुलु हुजे हिकिड़ी शइ न आहे पर त माण्हू गुस्सो ईंदो आहे। रोइण ईंदो आहे? रोईंदा आहियो? कॾहिं कॾहिं रुवारींदा आहियो? वॾनि जी यादि ईअं थोरो थींदो आहे, कॾहिं कहिड़ो मंज़रु ईंदो आहे। मुंहिंजे लाइ हक़ीक़त तव्हांखे ॻाल्हि त ॿुधायां, जॾहिं अञा KTN ते सॉन्ग मुंहिंजा अञा ऑनियर न थिया तॾहिं मुंहिंजी वालदा जो वॾो शौक़ु हुयो। मुंहिंजी हिन में सपोर्ट मुंहिंजी वालदा तमामु घणी कई, ऑडियोज़ में वग़ैरह सभु शइ तमामु इंतिहाई घणी। जो वाल साहब मुंहिंजो तमामु हिन शइ जो थोरो मुखालिफ़ हुयो, पर मुंहिंजे वालदा जी तमामु घणी हिकिड़ी सपोर्ट हुई, जो घणो हुन शौक़ु हुयो। जॾहिं मुंहिंजो स्क्रीन ते गानो पहिरियों जॾहिं ऑनियर थियो उन टाइम ते इतफ़ाक़ उमिरि जो तक़ाज़ो हुयो, मुंहिंजी वालदा जो नज़र वियल हुयो। इहो मुंहिंजो गानो मां चहिरो ॾिसी न सघी, हिकिड़ी सिक हूंदी आहे माउ खे त मुंहिंजे पुट जो गानो TV ते ॾिसां, उहो शइ हुनजी ख़्वाहिश अधूरी रहिजी वई। पर तव्हांजी माउ जी दुआउनि सां तव्हां उन्हनि जी दुआऊं मूंखे अहिड़ी लॻल आहिनि जो अल्हम्दुलिल्लाह बसि मालिक जी रहनुमाई मूंसां गॾु आहे। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। तव्हां ॿुधायो त तव्हांजा 4 पुट आहिनि? जी, हिकिड़ी न्याणी, 5 पुट, 5 ॿार। उहा त हर गुलाब जी पंहिंजी ख़ुशबू। तव्हांजो पसंदीदा कहिड़ो आहे पुट? नथा ॾिसनि फ़िलहाल तव्हां? मुंहिंजा जेकॾहिं मुंहिंजा पेरेंट्स ॾिसंदा हूंदा त बाबा सिर्फ़ु हुनजी तारीफ़ आहे, बाक़ी ॿिया न। मुंहिंजो पुटु तनवीर मक़बूल, ठीकु आहे, उन ते मुंहिंजे वॾे नालो मुंहिंजे वाल साहब मामू सलीमान रखियलु आहे, पर असां तनवीर चवंदा आहियूं हुनखे। ॿियो दिलजान आहे, ठीकु आहे, हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी आहे, वॾी आहे माशाल्लाह पढ़े थी हाणे, उहा मुर्क नालो आहे, हिकिड़ी सदफ़ आहे ऐं हिकिड़ी राबेल आहे। माशाल्लाह। तव्हांजो नाम कंहिं रखियो? मुंहिंजो नाम मुंहिंजे वाल साहब पाण रखियो। वालिद साहब रखियो, ज़बरदस्त माशाल्लाह जी। त असां वटि हिकिड़ो सेगमेंट हूंदो आहे, लास्ट सेगमेंट आहे, 5 सेगमेंट तव्हां खटे चुका आहियो माशाल्लाह, ऐं हाणे जेको आहे असांजो लास्ट आहे जंहिंमें तव्हांखे गैस करिणो आहे त आवाज़ु कंहिंजो आहे। असां कंहिंखे कॉल मिलाईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाइणो आहे त हू केरु आहिनि ऐं तव्हां उन्हनि जो नालो ॿुधाईंदो ऐं उन्हनि जे बारे में पोइ तव्हां कुझु ॻाल्हाईंदव। त असां कॉल ते वठूं था, मौजूदु आहिनि बल्कि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। सभु ख़ैरु लॻो पियो आहे घर में? ए सफ़ा ख़ैरु लॻो पियो आहे, सफ़ा। ईअं त बिल्कुलु बि असांजा महिमान न सुञाणे सघंदा त केरु आहिनि। अरे मक़बूल, ख़ुशि आहीं? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर भाईजान। ए यार तूं राति जेको असां खां वठी वियो आहीं मोबाइल जो चार्जर वरी ॾेई कोन वियो आहे, छो भला? चार्जर जेकॾहिं सुठो मूंखे वणियो त मुंहिंजो को छो ॾियां भला? ए फोन चार्ज करिणो आहे, तोखे ट्रक चार्ज थोरी करिणो आहे, तूं सॼो राति लॻाए वेठो। तव्हांखे ख़बर आहे न मोबाइल ते चार्जिंग त काफ़ी ॿी शयूं खोड़ सारियूं चार्जिंग थी पियूं, अॼुकल्ह लाइटूं बि चार्जिंग थी पियूं। ए हाणे छॾे मोबाइल जी पचर, अॼु पोड़ो थियो आहे, मोबाइल खणी वेठो आहे, भाॼी तोखे चवे कुझु कोन थी। काशिफ़ कहिड़ा आहिनि तुंहिंजा? सुञाणे वरितो ई छो न यार, काशिफ़ आघाणी मुंहिंजो उहो प्यारो दोस्त आहे, पर कहिड़ी बि चेंज आवाज़ क्वालिटी करे आउं न सुञाणंदुसि। छा हाल आहे मक़बूल, ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ैर, ॿियो हाल वाल ठीकु ठाक, चङा भला? ॾाढी ख़ुशी थी प्रोग्राम में आयो कथी थे। वॾी महिरबानी, अवां दोस्तनि जी महिरबानी, अवां दोस्तनि जो प्यार आहे। मां तव्हां ॿिन्हिनि जे विच में अचणु नथी चाहियां, पर तव्हां खां असां गानो बि ॿुधंदासीं।
गानो तव्हांखे बिल्कुलु ॿुधाईंदासीं। बाक़ी सभ खां पहिरियां तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो नओं प्रोग्राम शुरू थियो आहे नशीब ते, खैर मुबारक। तमामु सुठो प्रोग्राम कयो था, तमामु सुठी होस्टिंग कयो पिया, थैंक यू ऐं सो तव्हां मच। सिंगर बि तमामु सुठा आहियो। थैंक यू। बस तव्हांजी सरपरस्ती हूंदी त इंशाल्लाह अॻियां बि कामयाब थींदासीं। अलाह साईं तव्हांखे कामयाब कंदो बिल्कुलु। महिरबानी। कुझु झुंगारे ॿुधाईंदो त असांखे मज़ो अची वेंदो। जेको हाल सोचती मैं प्रिया नाल। वाह वाह। सोहिणो तेरी चंद्र खां तुंहिंजी चंद्र खां चांदा क्या बात है। लिकाए दिल में तोखे रखा, लिकाए दिल में तोखे रखा, रुगो तोखे ॾिसा पियो पान, हाही सोहिणो तेरी चंद्र खां, वाह चंद्र खां। क्या बात। वाह वाह वाह, ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत गानो। ऐं तव्हां कीअं सुञाणे विया पंहिंजे दोस्त खे? हुननि त बिल्कुलु करेक्टर खां ई ॿाहिरि निकिरी तव्हां सां ॻाल्हायो। काशिफ़ मुंहिंजो तमामु बहितरीनु दोस्त आहे ऐं उनखे ॾुखनि में बि यादि कंदे ऐं तकलीफ़ में हूंदे त बि हुनखे कॉल कंदे हू मूंखे सुञाणंदो आहे मक़बूल मक़बूल मक़बूल। वाह वाह वाह। त उहो असांजो प्यारो दोस्त आहे, ठीकु आहे। ऐं काशिफ़ आगाणी उहो आर्टिस्ट आहे। हीउ गानो जेको काशिफ़ हीअं परफॉर्म कयो लाइव ॿुधायो, तमामु मुंहिंजो बहितरीनु मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे। छाजे करे हीअ गज़ल ॾाढी ॾुखी आहे ऐं रिदम जे हवाले सां में 3 ताल में टच आहे, एॾो त बहितरीनु गज़ल आहे, ॾुखियो गज़ल आहे। काशिफ़ खे आउं जस्ट ॾियां थो जो मतिलबु यंगस्टर आर्टिस्ट थींदे करे हिकिड़ी माना वॾी शइ में हथु विधो, बहितरीनु शइ परफॉर्म करे थो, बहितरीनु गज़ल। माशाल्लाह। हिन ॻाल्हि खे शोभी भाई बि सम्झे थो यकीनन। ऐं कोई मैसेज, कोई एडवाइस ॾियणु चाहियो था तव्हां असांजे नई टड़ी खे, यंगस्टर्स खे? मैसेज बस इहो ई आहे त जेको बि कमु कयो पंहिंजी ईमानदारी सां कयो, पंहिंजो कोशिशि कयो कि शॉर्टकट में जेको न पोइ शॉर्टकट दुनिया में कोई बि न हूंदो आहे। ऐं जेको शॉर्ट रस्ते सां ईंदो आहे उहो शॉर्ट रस्ते ते वापसि हलंदो आहे। शॉर्ट टाइम लाइ हूंदो आहे शॉर्टकट, उहो परमानेंट न हूंदो आहे। महिनत कयो जंहिं बि फील्ड में आहियो, इंशाल्लाह ताला कामयाबी मिले। थैंक यू सो मच, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। वरी महिरबानी काशिफ़। थैंक यू। थैंक यू सो मच। थैंक यू तव्हांजो बि, मक़बूल जो बि, एंडी शर्मा जो बि। थैंक यू जी। त असां काशिफ़ आघाणी सां ॻाल्हायोसीं, तमामु ख़ूबसूरत गानो उन्हनि ॿुधायो। जेकॾहिं खाधनि जी ॻाल्हि कजे त कहिड़ो खाधो तव्हांखे, कहिड़ी तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे? मुंहिंजी फेवरेट डिश आहे दाल चांवर। वाह वाह। मूंग जी दाल चांवर, अच्छा चांवर, बासमती चांवर। बुख भी घणी लगी है असांखे, भला मुंहिंजी फेवरेट डिश आहे। अच्छा अच्छा। मेरे ख्याल में मैंने सबकी दिल की बात कही है। मुंहिंजे दिल जी ॻाल्हि न हुई, मां तव्हांखे ॿुधायां थी। मूंखां केरु पुछंदो आहे न त तोखे छा खाइणु न पसंदि आहे, त मां दाल चांवर चवंदी आहियां। तो मां खाधो आहे कॾहिं बि न चवणु घुरिजे, पर दाल चांवर पाण ठाहींदा आहियो? कॾहिं बि न, कोई शौक़ु न आहे कॾहिं? मां कॾहिं ॿी डिश ठाहींदो आहियां। अच्छा। ऐं जीअं असां सिंधी खाधनि जी ॻाल्हि कयूं, देसी जीअं बुसरी आहे त उहो मखण में ठहंदी आहे, ऐं ईअं सयूं आहिनि, त अहिड़ी तरह जी शयूं खाईंदा आहियो? पर गले लाइ बि मुंहिंजे ख़्याल सां बचपन असांजो ॻोठनि में गुज़रियो आहे। उहो ज़मीन पंहिंजियूं हुयूं उते, फजर टाइम जब स्कूल जे टाइम ते अम्मा उथारींदी मूंखे, त पोइ असांखे पहिरियां उहा चांवरनि जी मानी ते असांखे मखण रखी ॾींदी, अॼु ताईं असांखे नथी विसरे। ऐं हींअर बि तव्हां सां घर वेठो आहे, मुंहिंजे घर हींअर बि मखण ऐं चांवरनि जी मानी मुंहिंजी अवेलेबल हूंदी आहे। चांवरनि जो जेको अटो आहे न, उहो मूं वटि अवेलेबल हूंदो आहे, हींअर बि मूं वटि अवेलेबल आहे। ऐं अॼु बि उहो नाश्तो करे वियो आहियां। मैं इंटरप्ट कर रहा हूँ, लेकिन ये कि दाल चावल आपने बोला, सिंगर तो मतलब चावल से बहुत परहेज करते हैं। मैं क्या करूँ भाई, मुझे बहुत अच्छी लगती है, मुझे मना करते हैं भाई छोड़ दो। मैं नहीं छोड़ूंगा, जो होगा देखा जाएगा। लेकिन ये परहेज करनी चाहिए, कभी कभार खाते हैं भाई, जरूरी है, हमारा भी हक है, हम आर्टिस्ट का भी हक है शोभी भाई के, हम भी कुछ खाएं, हम सांस ले सकते हैं। और नाज़रीन, तमामु ख़ूबसूरत महफ़िल अॼु जी रही असांजी, ऐं शोभी भाई खां बि पुछंदासीं उन्हनि खे अॼु जो प्रोग्राम कीअं लॻो। बहुत बहुत ज़बरदस्त, बहुत मज़ा आया, बहुत ज़बरदस्त। मेरी तरफ से कोई गलती हुई हो तो प्लीज़ बता दीजिएगा, बाद में बताइएगा, अभी नहीं बताइएगा। आपने भी बहुत अच्छा गाया भी, और जाहिर बात है आप तो मतलब बोलती भी बहुत ही अच्छा हैं, होस्ट आप बहुत अच्छी हैं, और मकबूल भाई को बुला के आपने जो है दिल खुश कर दिया है। आप दोनों आपकी कब मुलाकात हुई थी उनसे? कब से रहती है, शोज में भी रहती है। कब से जानते हैं? और मैं KTN जब आया था, मुझे 8 साल हो गए KTN में माशाल्लाह से, तो मैं मकबूल भाई को देख रहा हूँ, इनकी सारी चीज़ें फॉलो भी करता हूँ, फॉलोवर हूँ इनका।
और बड़ा मुझे अच्छा लगता है इनके गाने का जो अंदाज़ है, ये तो अभी बिल्कुल रंग चेंज है। जब ये महफिल में होते हैं या किसी शो में होते हैं महफिल को तो एक उठा देते होंगे 1 मिनट में, राइट। अच्छा, महफिल जी जीअं ॻाल्हि थी, शोभी भाई ॻाल्हि कई, महफ़िलुनि में तव्हां मोस्टली तव्हांखे कहिड़े कलामनि जी, कहिड़े सॉन्ग्स जी जेका आहे फरमाइश ईंदी आहे, ऐं को अहिड़ो को वाक़ियो थियो हुजे जेकॾहिं तव्हां सां को सुठो वाक़ियो या बुरो, त असां सां शेयर ज़रूरु कजो। हिकिड़े मिज़ाज शोभा सम्झी त अहिड़ो वक़्तु ईंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे की हिकिड़े दोस्त इनवाइट कयो, हालांकि उन मूंखे बजट एडवांस बि ॾिनी मूंखे, ठीकु आहे, शायदि उन लाइ को अॻियां को प्रॉब्लम्स आया जो मूंसां शेयर न करे सघियो, जो फलाणे जॻह ते प्रोग्राम ही तव्हांजो तव्हां पहुचो। असां हुते पहुतासीं, तंबू ई कोन हुयो, पंडाली कोन हो, न घोट न ॿियो काल, ठला बीठा हुआसीं, केरु माण्हू ई न हुयो। अरे वाह, बसि पोइ वापसि घर पहुतासीं। 5 ॾींहं खां पोइ फ़ोन पंहिंजी खोली, यार बसि इहो प्रॉब्लम मां तव्हां सां शेयर न करे सघो, इहो मसइलो मसाइल भई तो फ़ोन ते ॿुधाए छॾी, मतलब तव्हांखे ॿुधायनि बि कोन, कैंसिल करे छॾियो हुयनि। अच्छा अच्छा जी नाज़रीन, तमामु ख़ूबसूरत कचहरी रही, मक़बूल इरफानी साहब सां तमामु सुठा असां कलाम ॿुधासीं, ऐं तमामु खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां सिखियूं बि आहिनि। हर ॾींहुं जेको आहे असां नई शइ सिखंदा आहियूं, ऐं जॾहिं तव्हां कुझु सिखो था त तव्हां उनखे उन ते तव्हां पुख़्तो यकीन रखो, ऐं तव्हां उन अञा वधीक सिखंदा रहो। ऐं ज़िंदगी जेको आहे हिकु सिखिया जो ई नाव आहे, ऐं जेतिरो सिखंदो ओतिरो तव्हां अॻिते वधंदो। असांजी पूरी टीम खे इजाज़त ॾींदा। असांजी टीम में शोभी भाई आहिनि, अजय आहिनि, ऐं जुनैद आहिनि, मोहसिन आहिनि, आमिर भाई आहिनि, ऐं एंडी शर्मा आहिनि, ऐं बाख गज़ल आहे तव्हां सां गॾु। ऐं अॼु असांजी टीम में मक़बूल इरफानी साहब हुया। थैंक यू सो मच, ॾाढो सुठो लॻो, तव्हां एतिरे परे खां असांजे लाइ वक़्तु कढी आयो। कोई एंड में कोई एडवाइस ॾियणु चाहींदो या मैसेज इहो आहे त जेके बि दोस्त आहिनि फ़न सां वाबस्ता आहिनि, शौक़ु रखनि था, ऐं जेकॾहिं उन्हनि जा सुठा आवाज़ आहिनि, पाण खे प्रमोट कनि, अचनि, सिखिया वठी अचनि। ही स्टेज, ही प्रोग्राम्स, ही चैनल्स असां सभिनि जा न आहिनि, सभिनी जे लाइ बराबरि आहे, ख़ाली असांजा न आहिनि। जेके बि दोस्त शौक़ु रखनि था, पंहिंजे ऑडिशन ॾियनि, पाण खे पाण में उहा क़ाबिलियत पैदा कनि। बिल्कुलु जीअं अॼु आउं स्टेज ते वेठो आहियां, अॼु इन सीट ते उहो बि वेही सघनि था, त महिनत कनि, महिनत करे अचनि, उन्हनि जो उन में इज़ाफ़ो थींदो, उनखे उहा शोहरत मिलंदी, इज़त मिलंदी, उन मन में ख़ुदा जी रहनुमाई बि उन्हनि सां गॾु। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत मैसेज। इन ई मैसेज सां असां सभिनी खे अलविदा चवंदा आहियूं। हाणे असां लास्ट सॉन्ग ॿुधंदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। असां सभिनी जी तरफ़ों, असांजी पूरी टीम जी तरफ़ों, म्यूज़िकल नाइट विद कशिश जी तरफ़ों तव्हां सभिनी खे गुड विशेस। आहे असांजे मुर्शिद पीरान पीर दस्तगीर जो फोटो आहे, मुर्शिद मीरा मामूदाणी जो कलाम तव्हांखे ॿुधायूं था, उनजी शान में नज़राना अक़ीदत आहिनि। सारी रात सुभान जी जागी जिन याद कयो, उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चवे मिटियल दो उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चवे मिटियल दो किरोड़े कन सलाम अचो आसन उनजे हाल मुरीदन जो ही आवार
वसीला थी रसिया पीर सुहारा रे अला हाल मुरीदन जो ओ रसिया पीर सुहारा रे अला हाल मुरीदन जो हाल मुरीदन जो ही अबार वसीलो थी रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो ओ रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो। क्या बात, कमाल कमाल। कुबुत है मुझे पीर जो निंगे नूर मंझा रसिया पीर सुहारा रे अला हाल मुरीदन जो। पढ़त है मुझे ममुदानी जा निगे नूर मंझा रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो ओ रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो। वाह कमाल। पढ़त है मुझे ममुदानी जा निगे नूर मंझा रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो। पढ़त है मुझे ममुदानी जा निगे नूर मंझा रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो ओ रसिया पीर ओ सुहारा रे अला हाल मुरीदन जो रसिया पीर। ला हाँ